अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुंहिंजे तमामु व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि। हिकु नई सुबुह अॼु वरी थी आहे 10 जनवरी अॼु वरी थी आहे ऐं जॾहिं बि 10 जनवरी जी ॻाल्हि थींदी आहे त हुन सां गॾु खोड़ सारियूं यादूं आहिनि जेके ताज़ा थी वेंदियूं आहिनि। ही उहे यादूं आहिनि जेके ज़िंदगी में किथे न किथे तव्हांजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी इनफैक्ट ही उहे यादूं आहिनि जेके इन साल खां 2001 खां पहिरीं जेके माण्हू हुआ उन्हनि जी ज़िंदगी ऐं उन खां पोइ जेके हाणे 2001 खां पोइ बि जेके पैदा थिया आहिनि जिन खे असां जेन ज़ी जे नाले सां सुञाणियूं था या जेन अल्फा या जेन हाणे जेन बेटा जे नाले सां सुञाणियूं था उन्हनि सभिनीनि जी ज़िंदगी में किथे न किथे इन्हनि यादुनि जो असरु आहे। ही उहे यादूं आहिनि जेके जेसि ताईं 10 जनवरी ईंदो रहंदो तेसि ताईं उन ॾींहं ते इहे तमामु यादूं ताज़ा थींदियूं रहंदियूं। तव्हां ऐं मूं जहिड़ा माण्हू हमेशह इन्हनि यादुनि जे बारे में ॻाल्हाईंदा रहंदा। 10 जनवरी हिकु अहिड़ी शख़्सियत सां गॾु मुंसलिक आहे हीउ ॾींहुं जंहिं शख़्सियत मौसीक़ी जी ज़िंदगी में सिंध जी हिस्ट्री में मौसीक़ी जेका हिकु जंहिंखे मां पाण हिकु ज़िंदगी चवंदी आहियां उन मौसीक़ी खे सही नमूने जंहिं चइजे हिकु ख़ूबसूरत रंग ॾिनो। अॼु यकतारो चपड़ी असांखे खोड़ जॻहुनि ते नज़र थो अचे। यकतारो चपड़ी उहे इंस्ट्रूमेंट आहिनि जंहिंखे असां ॾिसी सुञाणींदा आहियूं त इहा ट्रेडिशनल म्यूज़िक आहे, सूफ़ी म्यूज़िक आहे, जंहिंखे असां पंहिंजो म्यूज़िक सम्झंदा आहियूं, सिंध जो म्यूज़िक सम्झंदा आहियूं। पर उनजी सुञाणप यकतारो चपड़ी खे हिकु नयो रंग ॾींदड़ या काई सुञाणप ॾींदड़ जेको बादशाह अॼु उन्हनि जो ॾींहुं आहे। ही उहो ॾींहुं आहे जंहिं ते जनाब हिकु वॾो नालो सिंध जो हिकु इलाही वॾो नालो जंहिं पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति शायदि इलाही नंढियुनि नंढियुनि गलियुनि मां ऐं कोचनि मां कई, नंढा नंढा कम करे कई, ॿकरियुनि खे चारे कई, डिफरेंट शयूं करे कई। पर उन्हनि जी जॾहिं यकतारो ऐं चपड़ी जो साथ उन्हनि सां गॾु थियो त उन्हनि सिंध जे छा पाकिस्तान जे छा दुनिया जे कुंड कुच में हिन रंग खे हिन साज़ खे मुतारिफ़ करायो। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं मोहतरम जनाल चांडियो साहब जी। ही उहो नालो जंहिं नाले खे शायदि जेतिरो असां तारुफ़ जंहिंजो करायूं ओतिरो घटि आहे। ही हिकु नालो न, हिकु हिस्ट्री आहे। ही हिकु म्यूज़िक जो हिकु सुञाणप आहे। ही नालो इन खां पहिरीं बि साज़ खोड़ सारा हूंदा हुआ, इन खां पहिरीं बि यकतारो चपड़ी हूंदो हो, पर उन्हनि यकतारो चपड़ी सां असांखे मुतारिफ़ करायो। उन्हनि उहा म्यूज़िक मुतारिफ़ कराई जेका शायदि इन्हनि खां पहिरीं जॾहिं ॻोठनि में या नंढनि नंढनि शहरनि में जॾहिं के रिक्शा हलंदा हुआ, के बसूं हलंदियूं त के बॉलीवुड जा के ॾाढा पुराणा सॉन्ग्स हलंदा हुआ। जलाल चांडियो साहब उहे हस्ते हुआ जिन जॾहिं कैसेट्स जे दौर में क़दम रखियो हो, जॾहिं उन्हनि जूं कैसेट्स अचणु शुरू थियूं हुयूं, न सिर्फ़ु उन्हनि रिक्शाउनि तां उन्हनि बसुनि तां उन्हनि जॻहुनि तां उहे कैसेट्स रिप्लेस थियूं जलाल चांडियो जे आवाज़ में, बल्कि उहे शख़्सियत हुआ जिन पंहिंजी ज़िंदगी में 10,000 खां वधीक कलाम छॾे विया आहिनि। सनुनि खे शायदि ओतिरो मौक़ो न मिली सघियो जेतिरो उन्हनि वटि टैलेंट हो या जेतिरी माण्हुनि जी उन्हनि सां मोहबत हुई, ज़िंदगी शायदि एतिरी इजाज़त न ॾिनी, पर पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो थी सघियो उन्हनि खां उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में म्यूज़िक खे सर्व कयो। चयो वियो वञे थो त 1000 खां वधीक कैसेट्स आहिनि जेके जलाल चांडियो साहब जे नाले थियो। चयो इहो वञे थो त उन हर हिकु कैसेट में उहो हर हिकु गानो जॾहिं रिलीज़ थींदो हो, अच्छा रिलीज़ थियण खां पहिरीं बि माण्हुनि खे इंतज़ारु हूंदो हो, माण्हू ऐं दुकानुनि ते पुछंदा हुआ जलाल चांडियो जी कैसेट कॾहिं ईंदी, जॾहिं ईंदो हो, जॾहिं रिलीज़ थींदो हो त हर जॻह ते उन कैसेट्स जा उन्हनि गाननि जूं गूंजूं हूंदियूं हुयूं। ही उहा हस्ती आहे जंहिं पंहिंजे ज़िंदगी में नंढपिण खां म्यूज़िक सां मोहबत कई, नंढपिण सां म्यूज़िक करणु चाही, पर छो त घर जो माहौल कुझु ॿियो मिलियो, अॻियां हली प्रोफेशन कुझु ॿिया डिफरेंट सिलेक्ट कया विया, जंहिंमें काफ़ी माण्हुनि जी राय मुताबिक़, काफ़ी माण्हुनि जी इंफॉर्मेशन मुताबिक़ टेलरिंग जो बि हिकु कमु हो जेको उन्हनि कयो, पर दिलि न मञी, दिलि आख़िर वञी म्यूज़िक ते वञी। ऐं उहा मोहबत जेका म्यूज़िक सां जलाल चांडियो साहब खे हुई, उन्हनि तमामु माण्हू जेके उन्हनि जा परिस्तार हुआ उन्हनि सां ओतिरी ई मोहबत कई जेतिरी जलाल चांडियो साहब खे म्यूज़िक सां मोहबत हुई। अॼु उन्हनि जी 23rd डेथ एनिवर्सरी आहे
जंहिंमें तव्हां ऐं मां ॿई हिन प्रोग्राम में शामिल आहियूं। अॼु न सिर्फ़ु जलाल चांडियो साहिब जे गाननि खे यादि कयो वेंदो जेके अॻे सां वक़्तनि फ़वक़्तनि हर जॻह ते हू म्यूज़िक अहिड़ी आहे जंहिंखे तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां कढी नथा सघो, न किथे ज़रूरु मिलंदी। हा, इहा असांजी कोताही आहे त असां अवेयर न हूंदा आहियूं त हीअ म्यूज़िक आई किथां आहे। काफ़ी जॻहियुनि ते असां जलाल चांडियो साहिब जे गाननि खे ई ॻाए रहिया हूंदा आहियूं। माण्हुनि काफ़िनि उन्हनि खे वॾनि वॾनि सिंगर उन्हनि गाननि खे रिमिक्स कयो आहे, ॿिए अंदाज़ में तव्हां ताईं पहुचायो आहे। पर अॼु बि जॾहिं जलाल चांडियो साहिब जो को गानो ॿुधिबो आहे त उन म्यूज़िक जी असली म्यूज़िक जी सुञाणप ख़बर पवंदी आहे। खोड़ सारा गाना जंहिंमें खोड़ दफ़ा रिमिक्स थियल, जहिड़ी थी मर्स जवानी बि आहे, एॾी देरि करे छो था यार अचो बि आहे, मुंहिंजा मिठा बि आहे। खोड़ सारा गाना आहिनि जिन खे नए अंदाज़ में असां ॿुधी रहिया हूंदा आहियूं, पर उन्हनि जी जेका शुरूआति आहे या उन्हनि जे उहे जेके गाना फेमस थिया आहिनि उहे जलाल चांडियो साहिब जे आवाज़ में थिया आहिनि। अॼु ही नंढड़ी सी कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं ही नालो एतिरो वॾो आहे जंहिंजे साम्हूं ही प्रोग्राम शायदि इलाही नंढड़ो आहे, पर असां कोशिशि कई आहे त सिंध जे उन फोक सिंगर, उन सूफ़ी सिंगर खे पंहिंजे प्रोग्राम में सजाए सघूं। हमेशह असांजे दिलनि में त सजियल हूंदो आहे, पर अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में बि सजाए सघूं। उन्हनि जी यादुनि में अॼोको प्रोग्राम असां डेडिकेट करे रहिया आहियूं। अॼोको मॉर्निंग शो असां जलाल चांडियो साहिब जी डेथ एनिवर्सरी ते उन्हनि खे डेडिकेट करे रहिया आहियूं। ऐं तमामु उहे माण्हू जेके उन्हनि सां मुहबत कनि था, उन मुहबत जो इज़हार, जेका असांजी मुहबत आहे जलाल चांडियो साहिब सां, उन जो इज़हार जो हिकु नंढड़ो मुज़ाहिरो असां बि उन में कॉन्ट्रीब्यूट करणु चाहियूं था, असां बि उहो मुज़ाहिरो करणु चाहियूं था। खोड़ सारी ॻाल्हियूं आहिनि, इनशाला वक़्तनि फ़वक़्तनि उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जी ज़िंदगी ते बि नज़र विझंदासीं। महिमान असां सां गॾु अॼोके प्रोग्राम में ख़ुसूसी महिमान सां गॾु तशरीफ़ रखनि था। सभिनी खां पहिरीं हाशिम भाई असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। हाशिम भाई, शुरूआत मां तव्हां खां ई कंदमि बिकॉज़ तव्हांजो बि सिंगिंग जी इंडस्ट्री में हिकु वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे, हिकु वॾो साथ रहियो आहे सिंगिंग जो। जलाल चांडियो साहिब जा गाना ज़ाहिर आहे अहिड़ो को मुंहिंजे ख़्याल में न सिर्फ़ु म्यूज़िक इंडस्ट्री, कंहिं बि इंडस्ट्री सां को माण्हू तालुक़ थो रखे त जलाल चांडियो साहिब जे कंहिं गाने खां मुतारिफ़ न हुजे, ईअं थी नथो सघे। इन बारे में ज़रूरु मां चाहींदमि त ॿ लफ़्ज़ तव्हांजा शामिलु थियनि प्रोग्राम में जलाल चांडियो साहिब जे लाइ। कोने तंहिं करे झुंगारे ॿुधायां। अच्छा, तव्हां झुंगारे ॿुधायो। मां तो ॻाल्हि पुछी, पर ठीकु आहे, बिस्मिल्लाह ईअं था कयूं। हो मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंखां पुछण जे वास्ते, मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंखां पुछण जे वास्ते, देर नाहे दम ते दिलबर, देर नाहे दम ते दिलबर, देर नाहे दम ते दिलबर, दम ॾियण जे वास्ते, मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंखां पुछण जे वास्ते। इंसान पंहिंजे फ़न खां सुञाणियो वेंदो आहे। हाशिम भाई, तव्हां बि जेको जवाबु ॾिनो आहे पंहिंजे फ़न जे थ्रू ॾिनो आहे, ऐं ही केॾी हिकु मायूब ॻाल्हि थी लॻे, पर हक़ीक़त बि आहे त जॾहिं असां अहिड़नि सिंगर्स जी, जॾहिं असां अहिड़नि सूफ़ी माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि में असांखे हिकु शइ जेका नज़र ईंदी आहे त असां उन्हनि जी डेथ एनिवर्सरी ते बि असां जॾहिं उन्हनि खे यादि कंदा आहियूं त असांजे चहिरनि ते मुस्कुराहटूं हूंदियूं आहिनि। ही उन्हनि जी माण्हुनि जी ज़िंदगीअ में मौजूदगी जो अहसासु आहे, उन रंग जो अहसासु आहे जेको उन्हनि पंहिंजे फ़न जे थ्रू शामिलु कयो आहे। असां गॾु मौज़िज़ महिमान तशरीफ़ फ़रमा आहिनि ऐं जॾहिं बि जलाल चांडियो साहिब जी ॻाल्हि थी आहे त उन्हनि जा खोड़ सारा परिस्तार, उन्हनि जा शागिर्द, उन्हनि जे अंदाज़ में ॻाइण वारा खोड़ सारा सिंगर असांखे नज़र ईंदा आहिनि। पर ही उहे सिंगर आहिनि जिन न सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी जो हिकु वॾो अरसो जलाल चांडियो साहिब सां गुज़ारियो, उन्हनि खां सिखियो, उन्हनि जो रंग अपनायो ऐं अॼु उन्हनि जे कलामनि में पंहिंजी उन्हनि जी जेका ख़ुशबू आहे उहा ताज़ा रखी रहिया आहिनि। असां गॾु ॾाढा ज़बरदस्त सिंगर जिगर जलाल साहिब आहिनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जी। ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तबियत ठीकु आहे? अल्लाह जा एहसान।
अच्छा, इन सां गॾो गॾु कुझु ॿिया नाला आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि हिन वक़्त जा GM पाकिस्तान टेलीविज़न सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, अमजद हुसैन शाह साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अगेन हिननि जी नज़र हमेशह उन म्यूज़िक ते ज़रूरु वेंदी आहे जेका मुंहिंजे धरती जी म्यूज़िक आहे, जेका ख़ूबसूरत म्यूज़िक आहे। हिननि जो तालुक़ु हिकु वॾो अरसो हिननि जो बि इंडस्ट्री सां गॾु रहियो आहे। जलाल चांडियो साहिब जी यादुनि में हिननि जा लफ़्ज़ बि इंशाअल्लाह प्रोग्राम में रखंदासीं। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? महिरबानी तबियत ठीकु आहे? जी, अल्लाह जो शुक्र। महिरबानी असांखे टाइम ॾियण जी अॼोके ॾींहं जे लाइ। वॾी महिरबानी। हिकु ॿियो नालो जेको असां गॾु जुड़ियो आहे, न सिर्फ़ु हिननि खे स्क्रीन ते हिननि खे रेडियो ते बि तव्हां ज़रूरु ॿुधियो हूंदो, हिकु ॾाढा ज़बरदस्त अनाउंसर बि आहिनि। ऐं अगेन कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि शायदि ओतिरनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि में मां जलाल चांडियो साहिब खे यादि न करे सघां जेतिरनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि में जनाब अॼु असांजे प्रोग्राम में यादि कंदा। असां गॾु आज़म शेख साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। महिरबानी धरती टीवी जी ऐं एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम जलाल चांडियो ते करण जी। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां हिन प्रोग्राम जो हिसो थिया आहियो ऐं इंशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां हिन प्रोग्राम में जलाल चांडियो साहिब जी यादूं इंशाअल्लाह ताज़ो थींदियूं। अच्छा, न सिर्फ़ु असांजा महिमान बट जॾहिं साज़नि जी ॻाल्हि थी आहे, जॾहिं जलाल चांडियो नालो ईंदो आहे त साज़ सां गॾु हूंदा आहिनि। हिते असांखे यकतारो चपड़ी त नज़र अची रहियो आहे, पर असांजा ढोलक नवाज़ बि असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। समीर अली साहिब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जो बि जेको फ़न आहे पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु प्रोग्राम में करणियूं आहिनि, पर मां चाहियां थी त हाशिम भाई त शुरूआति करे ई चुका आहिनि। जेकर जलाल साहिब असां सां गॾु आहिनि, जलाल चांडियो साहिब जी यादि में पहिरियों कलाम शामिलु कजे, पोइ इंशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, खोड़ सारियूं यादूं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी ते खोड़ सारियूं नज़रूं आहिनि जेके असांखे अॼु पंहिंजे प्रोग्राम में रखणियूं आहिनि। जी, उस्ताद बाबे जलाल साईं जी वरसी आहे, सो उन जा उस्ताद बाबे जो ई पुराणा तव्हांखे कलाम ॿुधायूं पिया। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। मुद्दा मोटी आयूं वो ओ मुद्दा मोटी आयूं बेली विया थई मडल मची अब जूं उमेदूं कर पूरियूं यार वटी अब जूं उमेदूं अब जूं उमेदूं कर पूरियूं यार वटी ओ वण सोना ॿुधाज सची तूं ईंदे कॾहिं अंगण ते मुद्दा मोटी आयूं तूं न मोटे यार मुद्दा मोटी आयूं मुद्दा मोटी आयूं जा थई मडल मची मुद्दा मोटी आयूं तू न मोटे यार बादल बरसी आरिया करे मेघ मल्हार क्यों बरसा तू बरन में वो थी हर हंध हो बुकार जो अब प्यारा सखो अची सार ओ जो
यारा सगोवती सार आने जानी जी अजियार मोटी आह न मागते ओ खुलंदा बाजार वो ओ खुलंदा बाजार वो हुस्न जे दीदार जा मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार ओ खुलंदा बाजार वो ओ खुलंदा बाजार वो हुस्न जे दीदार जा मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार हर को विंदो यरन बाए इहो सूर सजणन जोदा लहन जो जिनाए ओ दुख्या दिन हर को विंदो यरन बाए इहो सूर सजणन जोदा लहन जो जिनाए सुन जे दीदार जा मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार सूर थी वई ओ सिक हो वई सिक हो वई त सूर थी वई न त बिना सिक देवल सूर के हा अख होवे हया वाली न त बेहया दानूर के हा गुफ्तगू होवे मोहब्बत वाली न त बिना मोहब्बत मज़कूर के हा गुलाम फरीदा ओ जह गली विच इश्क नहीं ओ गली वञण दा कम के हा थो भली वन हुजई यार पारत हूंदी हयाती मिठड़ा विंदी कान मोहब्बत ओ बनी थो भली वन हुजई यार पारत हूंदी हयाती मिठड़ा कान मोहब्बत ओ कयल कोल देखे पहुंचा कयल कोल देखे पहुंचा तेरी से तबार जा मौला कंदो मेलो थी दो वो इंदानी है प्यार जा मौला कंदो मेलो थी वो इंदानी है प्यार जा
थे चंड ते मेहरबानी ये हो मुबारक दींदो आयो तुझ जानी और बुकंदो ने थे चंड ते मेहरबानी ये हो मुबारक दींदो आयो तुझ जानी ओ दिली खुश थींदासूं खिली खुश थींदासूं जॾहिं लहंदा गम बदकार जा मौला मेलो थींदो ईंदा ॾींहं हज़ार मौला कंदो मेलो थींदो ईंदा ॾींहं हज़ार ओ खुलंदा बाज़ार ओ खुलंदा बाज़ार हुस्न जे दीदार जा मौला कंदो मेलो थींदो ईंदा ॾींहं हज़ार मौला कंदो मेलो थींदो ईंदा ॾींहं हज़ार माशाल्लाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं जॾहिं बि तव्हां इन रंग में जेको हीउ रंग आहे मुंहिंजे सिंध जो रंग, सिंध जी मौसीक़ी जो हीउ जेको रंग आहे जंहिंखे सुञाणप जलाल चांडियो साहिब जी आवाज़ खां मिली ऐं उनखां पोइ अॼु बि असां वटि खोड़ सारा अहिड़ा सिंगर आहिनि जेके जीअं जिगर जलाल साहिबु आहिनि ईअं ई खोड़ सारा अहिड़ा सिंगर्स आहिनि जेके हिन रंग खे पाण सां गॾु खणी हलनि था ऐं हिन रंग सां निभा कनि था। इहा हिकु वॾो डिफरेंस आहे त तव्हां का शइ पाण सां गॾु खणी हलो ऐं उन सां निभा कयो। अॼु बि असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन रंग सां निभा कनि था। अच्छा, तव्हां खां ज़रूरु मां स्टार्ट करणु चाहींदमि सां त तव्हां ज़ाहिरा हिकु उहो दौरु जेको जलाल चांडियो साहिब जो उहो उरूज वारो दौरु हो जंहिंमें हिकु मौसीक़ी जे हिकु नए रंग खे माण्हुनि सुञाणप शुरू कई, उन रंग खे उन सां मुहबत करणु शुरू कई। उन दौर खे तव्हां बि जियो आहे, तव्हां बि ॾिठो आहे। आई एम श्योर त जलाल चांडियो साहिब जी कैसेट तव्हां बि वरिती हूंदी। ऐं असां इंडस्ट्री जा माण्हू त उन्हनि माण्हुनि मां हूंदा आहियूं जेके असांखे हूअं ई असांखे मिली वेंदियूं आहिनि इहे शयूं। उन दौर खे तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में कीअं यादि कयो? मैं विश जलाल चांडियो हिकिड़ो तमामु वॾो टॉपिक आहे। उन ज़माने में जलाल चांडियो साहिब खां पहिरियों बि यकतारे ऐं चपड़ीअ ते ॻाइण वारा फनकार पहिरियों बि हुया, पर उन्हनि जो रंग सूफ़ी हूंदो जी। दरगाह ते ॻाईंदा हुआ, गेड़ू कपिड़ा हूंदा, जंहिंमें ढोल फ़क़ीर हो, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर हो, शमन फ़क़ीर वारा, वली मोहम्मद फ़क़ीर वारा, मुख़्तलिफ़ दरगाह ते सिंध जी का बि अहिड़ी दरगाह न हुई जिते चपड़ी यकतारे ॻाइण वारा फनकार न हुजनि। पर उहे आरफ़ानो कलाम ॻाईंदा हुआ, उहे सूफ़ी कलाम ॻाईंदा ऐं उहे सुंग में ॻाईंदा, पर सोलो बि ॻाईंदा। जीअं मूं नालो खयों फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, सहंदो केर मयारो यार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, या ढोल फ़क़ीर, उमर मूं नथा विसरनि वेड़ी चंद जा वारा खोड़ हुन जा आइटम इहे जेके मेलनि ते बि ॻाईंदा, दरगाह ते बि ॻाईंदा, टीवी ते बि ॻाईंदा, रेडियो ते बि ॻाईंदा, उन जा LP बि हूंदा, उन जा रिकॉर्ड बि हूंदा, सभु कुझु। जलाल चांडियो जॾहिं हिते आयो ऐं हुन नओं पंहिंजो फ़न शुरू कयो त हुन हू पूरो हिकिड़ो ट्रेंड सेटर। सभ खां पहिरियों त चपड़ी ऐं यकतारे खे अहिड़े नमूने सां कंहिं बि न वरितियो या उनखे अहिड़े नमूने सां न इस्तेमालु कयो। उहे सिंपल वॼाईंदा, जेके पहिरियां फ़क़ीर मूं नाला खयां न, उहे सिंपल वॼाईंदा, पर बाक़ाइदे इन में हिकिड़ो ग्लैमर आणणु चपड़ी यकतारे में। हाणे तव्हां जिगर खे ॿुधो, केॾो सुठो ॻायो माशाल्लाह, अखियूं बंदि कयो त लॻंदो जलाल चांडियो पाण थो ॻाए वेठो। हिन माशाल्लाह जलाल चांडियो खे ईअं कंसीव कयो आहे बिल्कुलु त चपड़ीअ खे हिन अंदाज़ में वॼाइणु, हीअं अंदाज़ में वॼाइणु, चइनी पासे हुनखे फेरणु, इहो जलाल चांडियो ट्रेंड शुरू कयो। ॿियो त हुनजो पंहिंजो अटायर हूंदो, जेको पंहिंजो लिबास हूंदो, जेको टोपीअ खे हिते पेशानीअ ते ऐं वरी पंहिंजो हितां खुलियल वरी सोनी चेन, वरी इहो सॼो ट्रेंड हुनजो पंहिंजो शिकिल, वरी माशाल्लाह शहपर हुनजा फर्स्ट क्लास। त हुन हिकिड़ो म्यूज़िक में हिकिड़ो रोमांस क्रिएट कयो ऐं हुनखे एतिरी मक़बूलियत मिली, झंग झर वस्ती वाण। तव्हां चयो न त रिक्शनि में न, ट्रैक्टरनि में, छो त ट्रैक्टर खुलियल हिकिड़ी सवारी आहे न, वॾा वॾा स्पीकर लॻंदा हुआ। उहे ट्रैक्टर जेके जॾहिं पंहिंजो फसलनि में उहे पंहिंजा हरकाईंदा, ॿनिनि में खेड़ींदा हुआ, त वॾे आवाज़ में, माना मीलनि ताईं उहो आवाज़ पियो हलंदो। ट्रकियुनि में ॾिसो अॼु ॾींहं ताईं हुनजी शोहरत ॾिसो। हुनखे गुज़ारे में घणो अरसो थियो आहे, 2001 में। पर अॼु बि तव्हां कराचीअ खां वठी
तव्हां सिंध में सफ़र कंदव तव्हांखे 2 3 4 5 ट्रकियूं अहिड़ियूं ज़रूरु मिलंदियूं अॼु ॾींहं ताईं उनजे पोयों तस्वीर आहे जलाल चांडी बिल्कुलु तस्वीर बिल्कुलु ईअं ई हूंदी माना हुनजी शोहरत अञा ताईं उहा आहे आहे उन खां अलावा हुन मिज़ाजी आइटम उहे बि ॻाया रोमांटिक आइटम बि ॻाया ऐं मुख़्तलिफ़ धुननि जूं जेके पहिरियां जेके गाना मौजूदु हुआ उहे हिंदुस्तान जा हुजनि पाकिस्तानी हुजनि पंजाबी हुजनि सिंधी हुजनि उन जे कट ते बि उन ॻाया त हुनजी जेका मक़बूलियत हुई उन में रेडियो टीवी पंहिंजी जाइ ते कैसेट हा सभ खां वॾो जेको आहे मुंहिंजी दिलि अवां सां अलाए छो अड़ी आहे इहो पहिरियों आइटम हो जेको बाक़ाइदे मशहूरु थियो पोइ त जीअ में जादू लाइ विया आई पोइ पहाड़ी हुजे लोड़ाऊ हुजे उन खां पोइ भैरवी हुजे उन खां पोइ तिलंग हुजे इहे राग जेके मुरवज सिंधी मौसीक़ीअ में आहे उन्हनि ते हुननि तमामु घणो वरी ॾोहिड़ा ऐं हुनजी यादाश्त भई हुन पढ़ियल डायरी थोरी रखंदो बिल्कुलु यादाश्त हुनजी यादाश्त थी पोयों हिकिड़ो माण्हू वेठो हूंदो जेको थोरो घणो हुनखे पोइ कॾहिं बि ॿुधाईंदो जेकर ईअं आहे न भाउ पर हुनजी पंहिंजी यादाश्त कबाल जी ऐं जंहिं महफ़िल में वेंदो हुनजी शोहरत भाई छा मेला छा मलाखड़ा छा शादियूं छा मुरादियूं जेकर उन ज़माने में जेकर एसियूं न आहिनि ऐं इहे त चिलर विलर त हाणे आहे न एसियूं त उहे माण्हू एहतमाम छा कंदा बर्फ़ जा वॾा केन रखंदा अॼु शादियुनि में गर्मियुनि में पोइ पखा हलाईंदा त जीअं जला चाढ़े गर्मी न लॻे ईअं ई आहे अहिड़ी शोहरत ॾिसो उन खां पोइ वरी शागिर्द अथई जलाल वॾो जलाल नंढो जिगर जलाल जोगी जलाल उन नाले सां माना अॼु ॾींहं ताईं उनजो अंदाज़ ही पूरो ट्रेंड आहे न तव्हां साम्हूं वेठो आहे असांजो मिठड़ो दोस्त आहे असांजो हिन जूं मां 10-15 रिकॉर्डिंग कयूं आहिनि पीटीओ ते जलाल चांड जूं रिकॉर्डिंग कयूं आहिनि माशाल्लाह सो हू हिकिड़ो पूरो पैकेज हो जिन खे माण्हुनि फॉलो कयो ऐं सभनि हज़ारनि माण्हुनि जा रोज़ी रोटी ख़ानदान उनजे नाले सां अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो वीचारो हेठों तरक़ी करे मथे आयो माण्हू पर हाणे ॾिसो हुनजे नाले जा ॻोठ आहिनि हुनखे परवरदिगार एॾो भाग हुयो हुनजा कसीदा हुनजूं मनक़बतियूं हुनजो पंहिंजो ॻाइणु हुनजो मुख़्तलिफ़ धुननि ते ॻाइणु वरी उन ज़माने में कैसेट कल्चर वारनि वरी हिकिड़ो किरदारु क्रिएट कयो त बाबा हे रुबीना हेतिरी ॻाईंदी हे जला चाढ़ियो पाण में मुक़ाबिलो मुक़ाबिलो सच में का दुश्मनी थोरी हूंदी आहे फनकार त प्यार करण वारा हूंदा मोहबत करण वारा हूंदा उहो कंफ्लिक्ट पैदा करे माण्हुनि में वरी वधीक हुनखे हिकिड़ो रोमांटिक हिकिड़ो इमेज ॾिनो सही त भाई हिकिड़ो मर्द सिंगर आहे हिकिड़ी फीमेल सिंगर आहे हुनजो पाण में मुक़ाबला वरी हुनजी कैसेट अचे वरी हुनजी कैसेट अचे कंपनी साॻियूं हूंदियूं ॿी कोन हूंदियूं पर हिकिड़ो इहो ट्रेंड हुयो पर सची ॻाल्हि ॿुधायांव त वॾा वॾा ख़ान साहब जेके मौसीक़ी सिखियल आहे उहे बि जेकर उन दंगल में ॻाइनि पर जेका मक़बूलियत जेका अवामी मोट जलाल चांड हिसे में आई जेका अलाह ताला हुनखे इज़त ॾिनी उहो सिर्फ़ु हुनजो भाॻ नियत जो भलो सेखारींदो हो महिमान नवाज़ हो औताकी माण्हू हो पंहिंजनि फनकारनि सां पंहिंजे शागिर्दनि सां शफ़क़त कंदो हो ऐं हुनजा आइटम सचो थो ॿुधायांव कैफ़ियत जो नालो अथव माण्हू भले ॾिसो मां हुनखे हिकिड़ी मौसीक़ी जे क्रिटिकल हैसियत में तव्हां न ॾिसो त हुनखे राग रागड़ियूं ईंदियूं न ईंदियूं पलटा सरगम ईंदा न ईंदा सिखियल हो न पर तव्हां हुनखे ॾिसो त हुनजे राग में हिकिड़ी कैफ़ियत अहिड़ी आहे बिल्कुलु ईअं ई आहे उहो राग जॾहिं अॼु बि ॿुधिजे थो मां इन ई ॻाल्हि ते मां बिलीव कंदी आहियां त उहे गाना जेके अॼु बि ॿुधजनि था उहे लफ़्ज़ अॼु बि तव्हां ते असरअंदाज़ थियनि था उहा कैफ़ियत तव्हांजे मथां असरअंदाज़ थिए देर करे था यार अचो मथां सार लहो को मोया बचो माना उहा ॻाल्हि ई अहिड़ी आहे त मतिलबु मुंहिंजे ख़्याल में जेकर को माण्हू वेही बाजे ते को ख़ान साहब ॻाए त शायदि मूंखे एतिरो मज़ो न ॾे पर जॾहिं जलाल चाढ़ियो ॻाईंदो जलाल चाढ़ियो शागिर्द थी ॻाईंदो आहे असांखे मज़ो ईंदो आहे अच्छा जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं जीअं मूं प्रोग्राम जे आगाज़ में चयो त हीउ नालो अहिड़ो आहे जंहिंजे तारीफ़ में जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे सो अॼु पंहिंजो प्रोग्राम ईअं ई थियण वारो आहे ईअं ई यादूं इंशाल्लाह ताज़ियूं थींदियूं रहंदियूं ईअं ई ख़ूबसूरत ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिलु थींदियूं रहंदियूं वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक जॾहिं बि जलाल चांडियो साहिब जो नालो ईंदो आहे ज़ुबान ते त हिकु गेटअप जंहिं गेटअप जे बारे में अमजद साहिब ॻाल्हि करे रहिया हुआ उहो गेटअप ज़हन में ईंदो आहे ऐं जॾहिं बि उहो गेटअप ज़हन में ईंदो आहे त ईअं लॻंदो आहे त शायदि उहो गेटअप हाणे सुञाणप थी वियो आहे उन म्यूज़िक जी जेका जलाल चांडियो साहिब जिन जी उन म्यूज़िक खे जंहिंखे फेमस जलाल चांडियो साहिब जी आवाज़ में थी न सिर्फ़ु उहो म्यूज़िक उहो रंग उहो कल्चर ईअं लॻे थो त उहा सुञाणप थी वई आहे ऐं
अॼु बि जॾहिं उन्हनि जी का बि ईअं पिक्चर खणी या को बि अहिड़ो इंटरव्यू हूंदो आहे उहो ॾिठो वेंदो आहे त ईअं लॻंदो आहे त हीअ गेटअप अॼु बि हिते असांजे अरीब क़रीब आहे। उहा पुराणी शइ नथी आहे, उहा अॼु बि किथे अरीब क़रीब आहे। जेका 80s में 90s में जंहिंजी सुञाणप जलाल चांडियो साहब ठाही, उहा अॼु बि ताज़ी आहे, उहा अॼु बि उहो ई रंग आहे। तव्हांजी तरफ़ ईंदमि आज़म साहब ऐं ज़ाहिरा, तव्हांजो बि हिकु वॾो अरसो, जॾहिं तव्हां 80s जी 90s जी ॻाल्हि था कयो, हिकु वॾो अरसो तव्हांजो बि मौसीक़ी सां गॾु इंडस्ट्री सां गॾु गुज़रियो आहे। तव्हांजी तरफ़ ईंदसि, पर हिकु कॉलर असां वटि, मां चाहियां त उन्हनि जी तरफ़ वञूं ऐं उन्हनि जी महिरबानी आहे त उन्हनि पंहिंजो वक़्तु अॼु के प्रोग्राम में ॾिनो आहे। सिंध जो हिकु वॾो नालो असद कुरैशी साहब, हिकु वॾा एक्टर, उन्हनि जा बि इंडस्ट्री में खोड़ सारियूं कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि जेके रहियूं आहिनि। अॼु उहे असां सां गॾु कॉल ते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी वाबस्तगी बि जलाल चांडियो साहब सां गॾु रही आहे। अस्सलाम वालेकुम असद कुरैशी साहब। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। जेके कीअं मुंहिंजा हो? दोस्त मुंहिंजा मोहसिन वेठा आहिनि उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक। ॾे परॾे में जेके मूंखे हिन वक़्तु ॾिसनि कोन था ॿुधनि पिया उन्हनि खे बि दिलि जे गहराइनि सां सिक भरियो सलाम क़बूल पए। वालेकुम अस्सलाम। असद कुरैशी साहब जी 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 प्लीज। हा हिकिड़ो मिंट वठंदुसि। पूरी दुनिया जो सरताज शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो बेत आहे, हमेशह मां उन सां शुरूआत कंदो आहियां। जेॾो तुंहिंजो नाव बाज ॿियो ॾींहुं मङा, रीअ थंबे रीअ थोणी तूं छपर तूं छा, गुजारो का मालूम तोखे सबकी। हाणे बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाह त तव्हां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां करे चुका आहियो। असद कुरैशी साहब, वरी महिरबानी अॼोके ॾींहं ते असांखे वक़्तु ॾियण जी। ऐं अॼु 10 जनवरी आहे, जलाल चांडियो साहब जी वरसी आहे। अॼु स्पेशल प्रोग्राम उन्हनि जे लाइ असां करे रहिया आहियूं। मां चाहियां थी त उहो वक़्तु जंहिं वक़्त में तव्हां जलाल चांडियो साहब खे ॾिठो, उन्हनि जी आवाज़, उन्हनि जी मक़बूलियत, उन जे बारे में तव्हांजा लफ़्ज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कजनि। सभ खां पहिरीं त मां भेटा पेश कंदुसि पंहिंजो धरती टीवी खे, जिन क़ौमी हीरोज़ खे यादि कयो आहे जेके हिन दुनिया में न आहिनि। जस हुजे धरती टीवी खे मां सलाम पेश कयां थो त हमेशह उहे क़ौमूं ज़िंदा ऐं जीअर हूंदियूं जेके पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदियूं आहिनि उन्हनि जे वञण खां पोइ। ऐं जेकॾहिं पंहिंजे हीरोज़ खे असां यादि न कंदासीं असां उहो ई मुंहं जे दड़े वारी क़ौम सिर्फ़ु मिसाल ॾींदा रहंदासीं। बिल्कुलु 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 सही फरमायो त जलाल चांडियो सां मुंहिंजी तमामु पुराणी वाक़फ़ियत ई शायदि 84-83 वारो दौरु हुयो त 85 में मां हिकिड़ी फिल्म ठाही हुई सिनेमा जी, हैदर ख़ान। त हिन जो गानो हो अॼो की राति रह पोइ मरूं या जियूं, अहिड़े टाइप जा ॿोल हुया। त वक़्तु वॾो गुज़री वियो आहे उन में। पोइ हिन चयो त मुंहिंजे ॻोठु अचो जी। त असां चयो चलो ठीकु आहे, तुंहिंजे ॻोठु अचूं था। मां 2-3 दफ़ा हुनजे ॻोठु वञी चुको हुउसि, मुंहिंजी हुन सां सुठी दोस्ती हुई। पोइ उहो गानो हुन ते पिक्चराइज़ बि कयोसीं, उहो फिल्म में गानो बि आहे। पोइ हुन जेका असांजी महिमान नवाज़ी कई, जलाल चांडियो तमामु महिमान नवाज़, यारनि जो यार, दोस्तनि जो दोस्त। पोइ मूंखे चवंदो त असद खान कुरैशी यार तूं फिल्मनि जे ज़रिए पंजाबी फिल्मनि खे सिंध मां ड्रोड़ाए कढियो। झर जग होटलनि ते हर जॻह ते तुंहिंजूं फिल्म हलनि थियूं ऐं मूं अताउल्ला ईसा खेलवी नूरजान ऐं ॿियनि खे जेको आहे न ड्रोड़ाए कढियो। सुबुह सां उथ असुर महिल ट्रैक्टरनि ते सिर्फ़ु मुंहिंजो ई तोखे आवाज़ ॿुधण में ईंदो। इहा अलाह जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे। वाह वाह। ऐं ॿियो चई त कंहिं दौर में अताउल्ला ईसा खेलवी जूं ट्रक जे पुठियां तस्वीरूं लॻल हूंदियूं, अॼु अलाह जे फज़ल सां उनजे पुठियां ट्रक जे मुंहिंजी बि तस्वीरूं लॻी वियूं। इहा मुंहिंजे रब जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे। मां हिकु ग़रीब जो पुटु आहियां पर मां महिनत कई आहे। माण्हू मुंहिंजे नाले चवंदा आहिनि यार तोखे ॻाइण कोन थो अचे। उस्ताद मंजूर अली खान वारा, उस्ताद मोहम्मद यूसुफ, मोहम्मद जुमन, मोहम्मद इब्राहिम वारा वॾा गवैया आहिनि। मां बिल्कुलु तस्लीम कयां थो, पर मुंहिंजो जेको भाग आहे भाग सां रीस त न आहे न। अलाह मुंहिंजे मथां महिरबानी आहे। बेशक 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 ईअं आहे। ऐं असद कुरैशी साहब, जेका मक़बूलियत माशाअल्लाह सां तव्हां जहिड़नि हीरोज़ खे मिली, जलाल चांडियो साहब खे मिली, मूंखे लॻे थो इहा ख़ुदा जी महिरबानी ई आहे। इहा आम माण्हू लाइ न हूंदी आहे। इहा मक़बूलियत जंहिं ते ख़ुदा महिरबान हूंदो आहे उनखे ई मिलंदी आहे। बिल्कुलु तव्हां सही फरमायो। मुंहिंजो जेको शोबो हो सो हो फिल्मनि जो। हुन वक़्तु सिनेमा जूं फिल्मूं हुयूं। पोइ वरी जॾहिं मां आयुसि पंहिंजो टेली फिल्मनि ते
उहो त पोइ रिकॉर्ड तोड़ हिकिड़ो बिज़नेस बि थी वियो, रिकॉर्ड हिकिड़ो बिल्कुलु। तोड़े छॾियो माना फिल्मनि जो। बिल्कुलु पर जलाल चांडे एतिरो ॻायो सिंध ते ऐं फोक गुलकार, मां त हिनखे ॾिसंदो हुउसि सिंधी टोपी अजरक कुल्हे ते प्योर सिंधी जीअं जंहिंखे चइजे न त उहो जलाल चांडे जो अक्स हूंदो हो। ऐं सही। यकतारो चपड़ी उन ते ॻाइण, मां छा हिन जे बारे में चवां, हिन दुनिया में न आहे, हुनजे लाइ दुआ ई करे सघां थो अलाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में आला आमीन। मक़ाम ॾे। तमामु वॾो अज़ीम इंसान। ऐं हुनजा पुट जेके पोइरनि शायदि मूंखे नाला ग़लति न हुजनि, हिकिड़े जो नालो कलंदर हो, हिकिड़े जो नालो शायदि दिलबर हो। जी त मां जी हिन जॾहिं ॻोठ वेंदो तॾहिं नंढड़ा हुया। पर हर शादी ते हिन खां पहिरीं डेट वठंदा त बाबा कहिड़ी तारीख़ ॾिए थो, त असां कार्ड ते उहा तारीख़ लिखायूं। माना एॾो पॉपुलर, एॾो मशहूर जो मां छा ॿुधायां, ॾे परॾे में पूरी मिडिल ईस्ट में तॾहिं केसुटी दुनिया हूंदी, केसुटियूं हितां जी। वेंदियूं लखनि जी तादाद में। उते जी। जेके लेबर असांजा वेंदा कमु कंदा हुआ, अॼु बि कनि पिया, त उहो जलाल खे ई सिर्फ़ु ॿुधंदा, ॿिए कंहिंखे कोन ॿुधंदा हुआ सिंधी। इहा हुनजी वॾी कामयाबी हुई। ऐं इहा बि कामयाबी हुई त सिंधी कलाम खे जेको सिंध में खणी आयो मथे, ऐं उन्हनि पंजाबी गाननि खे हितां रोड़ाए कढण में कामयाबु हुयो, उहो नंबर 1 ते जलाल चांडियो आहे। बेशक 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 ईअं ई आहे। ऐं सिंध जे लाइ, सिंधी म्यूज़िक जे लाइ, सिंधी लैंग्वेज जे लाइ हिकु वॾी कॉन्ट्रीब्यूशन आहे जेका जलाल चांडियो साहिब जी रही आहे। ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि जंहिंमें असांजा वॾा वॾा नाला आहिनि जेके असांजी सिंधी मूवीज़ खे, सिंधी इंडस्ट्री खे अॻियां वधण में उन्हनि हेल्प कई आहे, सिंधी म्यूज़िक खे बेसिकली हिकु सुञाणप ॾिनी आहे। थैंक यू सो मच असद कुरैशी साहब पंहिंजो टाइम ॾियण जे लाइ, असांजे हिन प्रोग्राम में पंहिंजा लफ़्ज़ रखण जे लाइ, ऐं जलाल चांडियो साहिब जी यादुनि खे ताज़ा करण जे लाइ। वॾी महिरबानी तव्हांजी असां गॾु हुजण जे लाइ। आज़म साहब, तव्हां सां तव्हांजी तरफ़ अची रही हुअमि, तव्हां सां कचहरी थी रही हुई। जी तव्हां ज़ाहिर आहे उहो टाइम जेको रेडियो जो बि तक़रीबन उरूज जो टाइम हो, बिल्कुलु। रेडियो बि अॼु शायदि एतिरो नथो ॿुधियो वञे, पर उन टाइम ते रेडियो ते तव्हांजी आवाज़ हुजे, कंहिं अनाउंसर जी आवाज़ हुजे, या उहे गाना हुजनि जेके असांजा जेके तमामु जेके माण्हू आहिनि उहे ॾिसी ॾिसी, जिन रेडियो तां गाना ॾिसी ॾिसी इंतज़ारु करे करे गाना बिल्कुलु। ॿुधिया आहिनि, उन टाइम ऐं जलाल चांडियो जी आवाज़, इनखे कीअं बयानु कंदो? साईं जन बि ॻाल्हियूं सुठियूं कयूं, असद साहिब बि ॻाल्हियूं भलियूं कयूं। मां त ईअं चवंदुमि त जेको जलाल साहिबु हुयो सॼो इश्क़ हुयो, पूरो इश्क़ हुयो। ऐं जॾहिं मां 1985 में अनाउंसर थियो हुउमि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में, त उन वक़्तु मां प्रोग्राम कंदो हुउमि अव्हां जी फरमाइश। पोइ अव्हां जी फरमाइश कंदा हुआसीं प्रोग्राम, त तव्हां यकीन कंदव त ॿोरी ख़तनि जी ईंदी हुई डेली। एॾा ख़त ईंदा हुया, कार्ड ईंदा हुया, त उन ते प्रोड्यूसर हिकिड़ो 10 रुपया छोकिरो रखियो जंहिंखे 10 रुपया ॾींदा। असांखे 20 रुपया मिलंदा हुया उन टाइम में अनाउंसर जा, ऐं हुन 10 रुपया छोकिरे खे रखिया जेको असांखे अव्हां जी फरमाइश लिखी ॾींदो हुयो। ऐं उन ॿोरी ख़तनि में मां सम्झां थो अध खां वधीक जलाल चांडे जी फरमाइश हूंदी हुई। हर माण्हू, हर ॻोठ मां जलाल चांडियो, जलाल चांडियो। पोइ असां बि यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, जेॾी महिल रेडियो ते इन थिया हुआसीं, पोइ इश्क़ जीअं जलाल चांडियो हुयो त मस्तियूं बि कंदा हुआसीं। पोइ मिड़ई असां बि कॾहिं कॾहिं ईअं चइबो आहे न, इश्क़ जी रांदि सभिनी खे लॻंदी आहे। पोइ असां रेडियो में पंहिंजे उनखे कर्श खे ॿुधाइण लाइ कलाम हणंदा हुआसीं। नंढड़ो को छलो मिलियो त जलाल जो कलाम हलाईंदासीं, लखनि जो छलो आहे टके जो कीअं भायां, सजण जी निशानी सीने सां लॻायां, इहे कलाम हलाईंदासीं। वॾो मज़ो ईंदो हुयो। ऐं जीअं साईं ॿुधायो, ट्रकनि में ओ ख़ैरपुर में नंढियूं नंढियूं पिड़ियूं हूंदियूं हुयूं सिगरेटनि जूं, उते बि जलाल पियो हलंदो, टेप पई हलंदी। ऐं केसटियूं त असांजे शेखनि खे बि केसटनि जो दुकानु हुयो, उहे अमीर थी विया उन जलाल चांडियो जी केसटुनि में। इहा हक़ीक़त थो ॿुधायांव, उन दौर जी ॻाल्हि, 85-86 जी ॻाल्हि आहे। त ऐं जलाल चांडी साहिब सां मुंहिंजूं मुलाक़ातूं 2 थियूं, ऐं तमामु शफ़क़त पसंदि माण्हू। ऐं मूं त इहो ॿुधो त हीअ ग़रीब नियाणियुनि जूं शादियूं बि कराईंदो हुयो, ऐं ग़रीब नियाणियुनि खे ऐं जेको ऐं दोस्तनि जी शादियुनि ते उन्हनि खां पैसा बि न वठंदो हुयो। मां इहो ॿुधो हुयो। जेका ॻाल्हि उन्हनि जे माना लाॻापियल आहे, तमामु हिकिड़ो नफ़ीस इंसान। जीअं माण्हू असद कुरैशी साहिबु चयो त दोस्तनि जो दोस्त, यारनि जो यार हुयो, ऐं तमामु
मूंखे त उन जूं 2 मुलाक़ातूं जेके आहिनि उहे तमामु यादि ईंदियूं आहिनि ऐं तमामु प्यारो शख़्स हुयो ऐं उन जा गाना मां हाणे बि रेडियो ते प्रोग्राम कंदो आहियां रेडियो पाकिस्तान कराची ते। तव्हां यकीन कयो त असांखे जॾहिं मैसेज ईंदा आहिनि न त उन में बि 50% इहो हूंदी आहे त जलाल जो कलाम ॿुधायो ऐं मां हर प्रोग्राम में हिकिड़ो गानो जलाल जो ज़रूरु हलाईंदो आहियां। सही सही डेली मतिलबु जॾहिं मुंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे। सही। अच्छा, गाननि जी जिथे ॻाल्हि थी आहे त जिगर जलाल साहिब सां गॾु तशरीफ़ फरमाइनि, गाननि जिथे ॻाल्हि थी आहे, असां हमेशह हिकु हूंदो आहे न त तव्हां का बि हिकु कुरियर कंपनी आहे त हिकु स्पेसिफिक कुरियर कंपनी आहे जंहिंजे ब्रांड जो असां नालो वठंदा आहियूं त हे कराए छॾियो, हालांकि असांखे चवण इहो खपे त कुरियर कराए छॾियो, पर असां उनजो नालो वठंदा आहियूं। ईअं ई मूंखे लॻे थो जॾहिं बि यकतारो चपड़ी या सिंधी म्यूज़िक जी ॻाल्हि अचे थी ऐं गानो अचे थो त सभिनी खां पहिरीं ज़हन में नालो जलाल चांडियो अचे थो, उन खां पोइ उन म्यूज़िक जी ॻाल्हि थिए थी। ऐं इनशाला म्यूज़िक त वेंदा ई सी, पर जिगर जलाल साहिब 2 लफ़्ज़ मां चाहियां थी तव्हांजा बि शामिल कयो। हिकु वॾो अर्सो तव्हांजो बि जलाल चांडियो साहिब जी शफ़क़त में गुज़रियो आहे, कीअं ॾिठो, तबियतनि कीअं ॾिठो, आदतनि कीअं ॾिठो? असुल त हाणे असांजो त उस्ताद बाबो हो, असां मरंदे घड़ी ताईं उस्ताद सां माना ज़िंदगी सॼी गुज़ारी थी। उस्ताद हिकिड़ो अलाह हुनखे जेॾी बुलंदी ॾिनी हुई न, एॾी हुनखे ख़ुदा न्याज़ निवड़त ॾिनी। छो त तव्हां मौला अली जो कौल आहे त मौला अली खां कंहिं पुछो त मौला मां ज़िंदगी में तरक़ी करणु थो चाहियां, दुनिया में नालो पैदा करणु थो चाहियां, त कीअं कयां मुंहिंजी इज़त थिए, मुंहिंजो नालो थिए? त मौला अली सरदार फरमायो त मिटी थी वञ। मिटी थियण जो मक़सदु माना ख़ुदि खे ख़तमु कर। ऐं जलाल चांडे माना ॾिठोसीं ऐं ज़ाहिरी में जेका उस्ताद सां ज़िंदगी गुज़ारीसीं हुनजो इहो ई किरदारु ॾिठोसीं त हुन वटि रुॻो न्याज़ निवड़त हुई। ऐं अलाह जेॾी हुनखे बुलंदी, अॼु ॾिसो त थोरो बि माण्हू थिए थो त माना मिलणु घटि आहे, ॻाल्हाइणु घटि आहे, टाइम न आहे। हुन दरवेश जो कमु इहो त सुबुह जा 5 थींदा त महिमान खे बि पाण अची उथारींदो त भाउ थी चांहिणी त पी न। छोकिरो भाटियो या पुट को न को थर्मास चांहि जो डिश भरे अचे, असां जेके पाण जेके ॾिठियूंसीं ॻाल्हियूं त पाण अचे हुनखे हंधनि मां अचे उथारी त बाबा उथो। माना एॾो हिकिड़ो यार वेस माण्हू ऐं सखी मर्द। ऐं ॿी तव्हां ॻाल्हि ॿुधायां त 2-3 घर हुन मुस्लमान बि कराया, माशाअल्लाह, उन्हनि जा गैर मज़हब हुया, जी उन्हनि खे उन पंहिंजे दीन मुस्लमान ते आणे उन्हनि खे हुनजे जेके बि थाम टपड़ सभु साड़ाए हर चीज़ हुनखे नई वठी ॾिनी। ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त मां उस्ताद वटि उहे राति मौजूदु हुयुसि त हिकिड़ो शख़्स आयो, दादू ज़िले जो हुयो, राति जो कचहरी कयूं पिया, सो उन अचे इहो अर्ज़ु रखियो त बाबा मुंहिंजूं 3 नियाणियूं आहिनि, मां ग़रीब आहियां, मां वटि कुझु कोन्हे जलाल साईं, बसि पोइ ॿियो कुझु न सम्झुमि, बसि तोॾे इहा उमेदु सम्झी तोॾे आयो आहियां। उस्ताद चयो बाबा अलाह भलाई कंदो। हाणे राति जा इहे 1-1.5 ताईं माना असां सां कचहरी कई अथई, हुन सां बि कचहरी कई अथई। सुबुह जो सवेल थियो त मां इहो ई सोचियो त अञा दुकान बाज़ार खुली त न हूंदी हिनमहिल मोरे जी, त महिल उस्ताद मोरे रहंदो हुयो जी। त 3 जोड़ा कपिड़नि जा खयूं आयो अण सिबियल, ऐं उस्ताद जी फैमिली बि हिते न रहंदी, रहंदो पाण हुयो, भाटिया भाटिया पुटड़ा हिते पढ़ाईंदो हो उते मोरे में। ऐं उहे बि खणी आयो, 5 रुपया जेके बि हुयसि उहे बि उनखे ॾिनई, उहे 3 अण सिबियल जोड़ा बि उनखे ॾिनई त बाबा हे न्याणियुनि खे मुंहिंजे तरफ़ो ॾिजांइ, बाक़ी सॼी लिस्ट ठाराए आहे त हिन में घणो तोखे खपंदो त मां उहे भरींदुसि, मां भरींदुसि, मां पाण ईंदुसि न न्याणियुनि जा पाण शादियूं कराए पंहिंजे हथनि सां। माना एॾो सखी मर्द, इहा पर्सनैलिटी हुई जलाल ऐं ॿी हिकिड़ी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, ज़रूर तव्हांजी तरफ़ ईंदासीं। जिगर जलाल साहिब कॉल सां गॾु आहिनि ऐं जेके कॉलर आहिनि उन्हनि जी वाबस्तगी न सिर्फ़ु जलाल चांडियो साहिब सां आहे, तव्हां सां बि आहे। गुलशेर चांडियो साहिब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा, जेके असां सां गॾु कॉल ते आहिनि। असां लाइव वारा होस्ट आहियूं न, असां तशरीफ़नि जी ॻाल्हि ते ॾींदा आहियूं। असां गॾु कॉल ते गॾु आहिनि गुलशेर चांडियो साहिब। पाण न सिर्फ़ु जलाल चांडियो साहिब जो रंग पाण सां गॾु उन्हनि अपनायो आहे, बल्कि उन्हनि जी शफ़क़त में बि रहिया आहिनि, जिगर जलाल साहिब जी शफ़क़त में बि रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम गुलशेर साहिब। वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो? अलाह जो शुक्र आहे, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह साईं जा करम लख एहसान, तव्हांजी दुआऊं। तव्हां ॿुधायो बाबा ख़ुशि आहियो?
अल्हम्दुलिल्लाह, वॾी महिरबानी अॼोके ॾींहं ते असांखे टाइम ॾियण जे लाइ। अॼु पंहिंजे लफ़्ज़नि में पंहिंजे प्रोग्राम में असां यादि करे रहिया आहियूं जलाल चांडियो साहिब खे, उन्हनि जूं यादूं, उन्हनि जा गाना। मुंहिंजो ॾाॾा साईं, मुंहिंजो बाबो साईं जिगर जलाल आहे ऐं मुंहिंजो ॾाॾो साईं उस्ताद जलाल खान। जी जी बाबा जी गुलशेर साहब, मां बिल्कुलु इहो ई चई रही हुयमि त असां अॼु उन्हनि जे लफ़्ज़नि में पंहिंजे प्रोग्राम खे सजाए रहिया आहियूं। मां चाहियां थी त उहे लफ़्ज़, तव्हांजा लफ़्ज़ बि असां अॼोके जेको प्रोग्राम आहे उन में शामिलु थियनि। जलाल चांडियो साहब जंहिंजी पर्सनैलिटी ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे, जंहिंजी पर्सनैलिटी जो हर रंग ख़ूबसूरत आहे, जंहिंजी शफ़क़त में जेके जेके माण्हू असांखे अॼु नज़र अचनि था, उन्हनि में जलाल चांडियो साहब जो रंग असांखे नज़र अचे थो। उहो रंग तव्हां बि अपनायो आहे। उन रंग जे बारे में, जलाल चांडियो साहब जे बारे में कुझु अल्फाज़। जी जी बाबा, उस्ताद ॾाॾा साईं सां त तक़रीबन मुंहिंजो 2-3 महफ़िलूं थियल हुयूं ऐं बाबा साईं त हुते गॾु हुयासीं असां। मुंहिंजो बाबा आहे उस्ताद जिगर जलाल बाबा साईं, मुंहिंजो उस्ताद आहे। ऐं असल में ॾाॾा हो मुंहिंजो, ऐं तक़रीबन जॾहिं महिल लाड़काणे में ईंदो हो त बाबा साईं, ॾाॾा साईं त बाबा साईं वटि ईंदो हुयो। पोइ हुते 2-3 चकर कचहरियूं बि थियूं, 2-3 महफ़िलूं बि गॾु कयूं कंहिं वॾे सां बि, अल्हम्दुलिल्लाह। ऐं हुन जहिड़ो त मां थो चवां त को अहिड़ो को इंसान ई न आहे जेको माना एॾो मोहबत, एॾी कुर्ब, एॾो चाहत उस्ताद जलाल खान खां पोइ त घटि ई आहे बाबा। गुलशेर साहब, हिकु ॻाल्हि ज़रूरु पुछंदमि त जॾहिं तव्हांजे साम्हूं को आइडल हूंदो आहे, तव्हांजे साम्हूं अहिड़ी पर्सनैलिटी हूंदी आहे जंहिंजी पर्सनैलिटी जे रंग में तव्हां पाण रंगणु चाहींदा आहियो, त ज़रूरु उन्हनि जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे वणंदियूं आहिनि, जेके तव्हां चाहींदा आहियो त तव्हां बि उअं थियो। तव्हांजो रंग, मौसीक़ी सां वाबस्तगी, उहो रंग त बिल्कुलु तव्हां में ज़रूरु नज़र ईंदो आहे। तबियत में उहा कहिड़ी शइ आहे जेका जलाल चांडियो साहिब जी तव्हां अपनाई आहे? ॾाॾा साईं जी जेके असल में त यकतारो चपड़ी जीअं सिंगार आहे, ॾाॾा साईं हिन यकतारे चपड़ी खे सिंगार ॾिनो। यकतारो चपड़ी त हुयो उथंदे खां वठी, पर जेको सिंगार ॾिनो असांखे ॾाॾा साईं उस्ताद जलाल खान ॾिनो। तो उनजे लाइ ऐं काफ़ी उनजे ॿियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके असां साम्हूं ॾिसूंसीं त हू एॾो त माना महबती माण्हू हुयो, जेको ॻाइण खां अलावा जेके काफ़ी जेके दोस्त ईंदा हुया हुते, ऐं उन सां मोहबत, उन्हनि सां अहिड़ी कचहरी दिलि भोग जो मतिलबु माना तमामु इंसानु जेको बि ईंदो हुते ख़ुशि थी वेंदो हुयो। बिल्कुलु बाबा, सही सही सही, इहा वाकई पर्सनैलिटी हुई जलाल चांडियो साहिब जी। वॾी महिरबानी तव्हांजी गुलशेर साहब, असां सां गॾु हुजण जे लाइ, अॼोके प्रोग्राम में पंहिंजो वक़्तु ॾियण जे लाइ। जिगर जलाल साहब, तव्हां कुझु फरमाए रहिया हो? ॿी ॻाल्हि ते हुआसीं असां। जी, त हिकिड़ा, छो त उस्ताद जॾहिं बि लाड़काणे डिवीज़न में ईंदो त रहंदो मूं वटि हुयो। माना जाॾे शिकारपुर वञणु थियो, ॿिए हंधि वञणु थियो, माना इतां जो गुज़र थींदो हुउसि न, छो त तंहिं महिल पुल न हुई पयल जेका हाणे पयल आहे विचों दरिया खे खैपुर खां। त उस्ताद जी माना रहाश मूं वटि हूंदी। पोइ इतां अचे, पोइ ॿुधाईंदो त बाबा अॼु हेॾे प्रोग्राम आहे, अॼु हेॾे आहे। पोइ जे असांजे जूईतर में प्रोग्राम मिलंदो हुउसि त पोइ उन्हनि खे मुंहिंजे नाले चवंदो त सिधो अवल उन वटि वञो, छो त हिकिड़ो घरु मुंहिंजो मोरे आहे, ॿियो घरु मुंहिंजो लाड़काणे आहे। इहे उनजी मूं ते वॾी कुर्ब नवाज़ी हुई। ऐं माना मां त जेको ज़िंदगी सॼी गुज़री आहे, पर तव्हां सां बि 100 जी तादाद में प्रोग्राम कया अथसीं गॾिजी। हिकिड़ी रख रखिबी आहे त बाबा कंहिं शइ जी डॉक्टर वटि साईं बाबा वञिबो आहे त बाबा डॉक्टर हुनखे चवंदा बाबा हिन शइ जी किरी कजां। जी, हाणे ॻाइणा जेके बि सिंध जा आहिनि उहे लख दफ़ा माखूं भला। मां उन्हनि जहिड़ो न आहियां, मां जो को बि माना हाल न आहे। मां हिकिड़ो काफ़ी कलाम वारो आहियां ऐं फ़नकार, पर मां असुलु ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त ज़िंदगी में मां कंहिं ॿिए ॻाइण जो कलाम न ॻायो आहे, सवाइ पंहिंजे उस्ताद बाबे जलाल को सवाइ। पोइ मुंहिंजा ढोलक बाजन वारा, साधन वारा ई मूंखे चवंदा हुआ त बाबा फिलाणे जो कलाम का आहे, शादियुनि में 5 रुपया पवंदा। मां चयो बाबा पवनि न पवनि, रख भञणी न आहे, कलाम जे मुंहिंजे ॿुधण जो शौक़ु अथनि त अबे जलाल जा ॿुधाईंदोमांनि, पंहिंजा ॿुधाईंदोमांनि। ॿिनि ॻाइणा हो माखो भला आहिनि। मां उहा ॻाल्हि जे करे नथो हुननि खे चवां दादा हुनजा हो लख दफ़ा असां को भला आहिनि, पर हिकिड़ी दिलि में जेका शइ समाइजी वई, छो त हाणे मां पंहिंजे हिकिड़े सुठे ख़ानदान सां मुंहिंजो वास्तो आहे। जी जी, मुंहिंजो वाल साहब पंहिंजी बिरादरी जो चङो मुड़ुसु, माना फ़ैसिले कंदड़, उथण वेहण वारो, पंहिंजे ॿनी ॿारो, जेके ॾेढ जिरे बि सवा, माना पंहिंजे गंज वारो। हे असांजो इश्क जेको थियो इहो अबे जलाल खे ॿुधी करे थियो।
माना जो ॿुधंदा जो हुयासीं त इहो अचे दिलि में, बसि दिमाग़ में का न शइ कीअं जज़ब थी वञे त बसि इहो ई कमु करिणो आहे, बसि पोइ ॿियो कमु थियो ई कोन। पोइ इहो अबे जलाल जे तंद तवार लतीफ़ साईं जो यकतारो खणी अबे जलाल जी हाणे ॾिसो न त उस्ताद जा तव्हां शागिर्द आवाज़ खे ॾकाइण, हाणे मुंहिंजो कुदरती आवाज़ अहिड़ो आहे, मूंखे ॾकाइण जी ज़रूरत न आहे। माना इहो हिकिड़ी उन सां मोहबत करे करे ॾींहुं राति उन जा कलाम ॻाइण, उन सां गुनगुनाइण, माना कुदरती मुंहिंजो आवाज़ अहिड़ो थी वियो। हाणे मूंखे बिना यकतार जे ॻाईंदुमि न त बि ॻाईंदो बि ईअं ई ॻाईंदमि। अच्छा, हिते इहा ॻाल्हि ज़रूरु मां कोट करणु चाहींदमि त इहा वाक़ई हक़ीक़त आहे त जलाल चांडियो साहब जहिड़ा जेके असांजा सिंगर्स, वॾा वॾा सिंगर्स, फेमस सिंगर्स अञा थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खे ॾिसी बि माण्हुनि ॻाइणु शुरू कयो आहे। उन खां पहिरीं शायदि उहा अवेयरनेस म्यूज़िक जे बारे में या सिंगिंग जे बारे में न हुई जेका हिननि जे मक़बूल थियण खां पोइ असांखे मिली आहे। किथे को हिकु मूवी जो ज़िक्र थियो, हिकु फिल्म जो ज़िक्र थियो, असां चओ त सिंधी इंडस्ट्री जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, सिंधी म्यूज़िक जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। सिंधी फिल्मुनि जो बि उहो ई हिकु वॾो दौरु हो, हिकु रूज वारो दौरु हो, जंहिंमें हिकु फिल्म जलाल चांडियो साहब जे नाले बि थी ऐं ज़ाहिर उन्हनि में एक्टिंग बि जलाल चांडियो साहब जी। असां हीअं त हुननि जी सिंगिंग जे बारे में ॻाल्हाए रहियासीं, अॼु एक्टिंग जे बारे में मां ज़रूरु चाहियां थी ॻाल्हायां। ऐं उन ते ॻाल्हाइण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿिन्ही खां वधीक के सियाणा माण्हू आहिनि कोन जेके उन ते ॻाल्हाए सघनि, बिकॉज़ किथे न किथे ॾिसण में, कॉमेंट करण में, जज करण में तव्हांजी बि कॉन्ट्रीब्यूशन उन में रही हूंदी। उन मूवी जे बारे में ॿुधायो असांखे। महविश, तमामु सुठो तव्हां सुवालु कयो। सभ खां पहिरियों त तव्हां नोट कयो त गुलशेर ॻाल्हायो टेलीफोन ते, चई त मुंहिंजो ॾाॾा उस्ताद जी, हीउ जेॾी महिल बि ॻाल्हाए थो चए त मुंहिंजो बाबा उस्ताद जी। ॾिसो, इहो जेको रिश्तो आहे पंहिंजे उस्ताद सां, इहो बिल्कुलु ईअं रिश्तो हूंदो आहे जीअं खूनी रिश्तो हूंदो आहे। बेशक, ठीकु आहे। माना ॾाॾा उहो हक़ीक़त में ॾाढो न आहे, उस्ताद ॾाढो आहे। माना हिन जो उस्ताद आहे, हीउ हुनजो पीउ आहे, पीउ उस्ताद आहे, हू ॾाढा उस्ताद आहे। त इहा रिवायत केॾी ख़ूबसूरत आहे। जी जी, ठीकु आहे न, बाबा उस्ताद, ॾाढा उस्ताद। बहरहाल इहा त हिकिड़ी ॻाल्हि थी वई। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त बाबा उन ज़माने में सिंधी फिल्मूं तमामु घटि ठहंदियूं। शाह असद साहिबु हूंदो जंहिंजो तालुक़ु टडो आदम सां बि रहियो आहे, ऐं उनखे फिल्मनि ठाहिण जो शौक़ु हो, पर हुन हक़ीक़त में हिकिड़ो सुठो नबाज़ हो, नब्ज़ शनाज़ हो, अवाम जी नब्ज़ ते हुनजी हथ हो त बाबा कहिड़ी शइ ठाहियां, सिंधी फिल्म कहिड़ो ठाहियां जेको हले। हाणे उन ज़माने में भाई माण्हू त आइडियल, हुन ॾिठो त सिंधी माण्हू कहिड़े किरदार खे आइडियलाइज़ था कनि। हुन जो पॉपुलरिटी ॾिठी जलाल चांडियो जी। हाणे साईं असद कुरैशी साहिबु चयो त मूं बि फिल्म ठाहियो, उन में बि हिकिड़ो गानो हुनजो कयोसीं। त ॾिसो न, जलाल चांडियो पाण प्लेबैक सिंगर न हो, उहो त हुयो मोहम्मद यूसुफ, उहो त हुयो वहीद अली, उहो त रूना लैला, इहे महदी हसन हुआ, पर हू किरदारु तमामु वॾो हो, हुन जी मक़बूलियत तमामु वॾी। त हुन चयो बाबा बजाए इन जे त हुन खां आवाज़ के ॿिए हीरो ते रिकॉर्ड कजे, हीरो ई जलाल चांडियो खे था कयूं, फिल्मी जलाल चांडियो त कहाणी ते था ठाहियूं। त इहो पूरो फिल्म शाह असद साहिबु ठाहियो जलाल चांडियो ते, जेको पूरी सिंध में सुपरहिट हो। छो त उहो किरदारु माण्हुनि खे अहिड़ो पियो वणे त उहो सिंध जे जंहिं सिनेमा में लॻो उहो फिल्म, उन में न फ़क़ति जलाल चांडियो जी पंहिंजी शख़्सियत खे त उनजी त मक़बूलियत हुई ऐं हुई, पर उन सां असांजी सिंधी सिनेमा खे हथी मिली। उन खां पोइ ॾिसो इहे फिल्म ठाहिया, परू चांडियो, अली गोहर, फलाण, हे हो ॿिया ठाही, जेके फिल्म ठाहिया, जेके वरी बि थोरो उन्हनि किरदारनि ते ठाहिया जेके धाड़ियल कल्चर असांजो रहियो आहे, उन्हनि खे वरी उनखे पंहिंजो कयो। सो जलाल चांडियो जो पंहिंजी जेका मक़बूलियत हुई, उनखे उन ज़माने जे डायरेक्टर शाह असद उनखे बाबा केश कयो ऐं उनखे अवाम खे कयो, ऐं हिकिड़ो फिल्म ठहियो जेको सिंधी माण्हू सिनेमा में वञी हिकु दफ़ो ॿीहर रुख कयो। छो त पुराणे ज़माने में त फिल्म ठहंदा हुआ जंहिंमें मुश्ताक चंगेज़ यारा इहे ॿिया टिया सभु हूंदा, रीटा फलाण चङी, पर विच में बिल्कुलु वॾो हिकिड़ो गैप थी वियो जंहिंमें सिंधी फिल्म न पिया ठहनि। पोइ वरी नओं या जेका शुरूआत थी, जेको ब्रेक थ्रू थियो, उहो इन फिल्म सां थियो। इन फिल्म सां थियो। अच्छा, जिथे जलाल चांडियो साहिब जी एक्टिंग जी ॻाल्हि कजे थी, उन में ज़ाहिर किरदार बि उन्हनि जो पंहिंजो, ऐं पाण बि उन्हनि जी हिकु बायोग्राफी शूट थी रही हुई उते। उन टाइम ते ब्रेक जी तरफ़ असांखे वञिणो आहे, पर मां इहो सुवालु ज़रूरु छॾे वेंदमि छो त मुंहिंजो पंहिंजो बि सुवालु आहे। उन टाइम ते जिथे इंडस्ट्री किथे पॉज़ में हुई ऐं उन इंडस्ट्री खे किथे ब्रेक ॾियणो हो,
उते जलाल चांदी साहब ते बायोग्राफी ठाहिण त इहा त ॾाढी अक़लमंदी जी कमी, पर उते उन माण्हू खे खण जंहिंखे एक्टिंग जो कुझु ख़बर न हुजे। वाक़ई हो। हा, इहा ॻाल्हि सही था चओ ऐं तव्हां। जेका तारीख़ ॻाल्हि करे थी त जलाल चांदी साहब खे पढ़णु लिखण बि न ईंदो हो, त ज़ाहिर आहे उहा स्क्रिप्ट खे यादि करणु, उन कैरेक्टर खे पाण सां गॾु खणी हलणु, छो त असां केतिरी बि सुठी फिल्म ओरिजिनल फिल्म ठाहे छॾियूं, किथे न किथे ड्रामो असांखे विझणो हूंदो आहे। सो इहो केतिरो निभा थियो उन फिल्म सां, इन जे बारे में ज़रूरु मां ॻाल्हाईंदमि। तव्हां जंहिं सीट ते आहियो उन सीट जे हिसाब सां ज़रूरु इन ते ॻाल्हाईंदासीं। जल्दी सां हिकु नंढड़ो सो ब्रेक वठूं था नाज़रीन, ऐं सां गॾु रहिजो। जलाल चांडियो साहब जूं यादूं ताज़ा थी रहियूं आहिनि ऐं ईअं ई थींदियूं रहंदियूं इनशाअल्लाह। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अच्छा, ॻाल्हि किथे सां अधूरी छॾे विया हुआसीं। उन टाइम ते एॾो वॾो रिस्क खणणु, ऐं उन खां पोइ उहो रिस्क तव्हांजे चवण जे मुताबिक़ त सिनेमा वराए सां रिवाइव थी वई। इन शइ खे तव्हां कीअं ॾिसो, ऐं पोइ वरी अॼोकी जेका इंडस्ट्री आहे उनखे कीअं बयानु कयो? भाई जलाल चांडियो अदाकार त कोन हो, सची ॻाल्हि आहे। बिल्कुलु उहो हिकिड़ो मतिलबु गैर साख़, हिकिड़ो जेको बेसाख़्ता पनो हुन में का बि हिकिड़ो मसनूईपन न हो। उहो जेको हुयो सो हुयो, जेको अंदरि उहो ॿाहिरि हो। पर हाणे डायरेक्टर इहा फरमाइश थी त फिल्म करिणो आहे, मिड़ई वीचारे कोशिशि कई जेका थी। हू गुलकार हो, माण्हू जो आइडियल हो। लिखी ख़त सॼण जा सभई सूर सलभा, दगाबाद दिलबर दिलासो भलो ॾेई, लखनि जी खसे में दिलड़ी, इहे ग़ुलाम नबी मैसर जा, इहो मीर अब्द जा कलाम, इहो उस्ताद बुखारीअ जा कलाम, इहे शाह लतीफ़ जा कलाम, अखड़ियूं पेर करे वंजियो वंजे, इहे सभु आइटम गूंजजनि था पिया कननि में। न माना उहा एॾी हिकिड़ी वॾी मक़बूलियत हुई। वरी सिराए किया मेडी हयाती बचा, मिठा में मरदा पिया, हिन खे त सभु यादि हूंदा। जिगर खे अॼु अलाए ॿुधाईंदो अलाए कोन, पर इहे आइटम सच थो ॿुधायांव अॼु ॾींहं ताईं असांजी समाअतुनि में, असांजी यादुनि में, ऐं हिकु हिकु माण्हूअ में जेके बि सिंध में माण्हू रहनि था पिया। सो जलाल चांडियो इज़ द नेम ऑफ पैकेज। ही वॉज नॉट एन इंडिविजुअल, ही वॉज अ कंप्लीट पैकेज who fascinated all the listeners of entire Sindh, not only entire Sindh but abroad. And he actually revived the industry also in terms of music also and film also. बिल्कुलु। अच्छा, असां गॾु हिकु ॿियो नालो आहे सिंध जो, अगेन हिकु वॾो नालो जेको सां गॾु जुड़ियो आहे, ऐं उन्हनि जो बि उहो वक़्तु जंहिं टाइम ते जलाल चांडियो साहब अॼु बि सभिनी दिलनि में राज कनि था, पर उन टाइम ते हयात हुआ, ऐं हिकु जे पोयां हिकु कैसेट अची रही हुई, हिकु जे पोयां हिकु गानो अची रहियो। हिननि बि उन टाइम खे ॾिठो आहे, उन टाइम खे जियो आहे, उन टाइम जे बारे में ॻाल्हायो आहे। सिंध जो हिकु वॾो नालो, हिकु वॾा एंकर पर्सन, हिकु वॾा होस्ट सां गॾु बख्शन मिरवानी साहब आहिनि, जेके असां सां गॾु कॉल ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम बख्शन साहब। जी वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। वॾी महिरबानी अॼोके प्रोग्राम में असांखे वक़्तु ॾियण जी बख्शन साहब। बख्शन साहब, अॼु 10 जनवरी, ऐं अॼु असां यादि करे रहिया आहियूं हर 10 जनवरी वांगुरु जलाल चांडियो साहब खे, उन्हनि जे गाननि में, उन्हनि जे लफ़्ज़नि में, उन्हनि जी ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़नि में अॼु उन्हनि खे यादि करे रहिया आहियूं। उहो दौरु जेको 80s ऐं 90s जो दौरु, जेको जलाल चांडियो साहब जे उरूज जो दौरु हो, सिंधी म्यूज़िक खे रिवाइवल जो दौरु हो, इंडस्ट्री खे रिवाइवल जो दौरु हो, उन दौर खे तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में चाहींदमि त बयानु कयो। सभ खां अवल त तव्हांखे जसु हिन सिंध जे एॾे वॾे अवामी रंग जे हिकिड़े वॾे कलाकार खे यादि कयल थो। महिरबानी। जलाल चांडियो अलाह से मग़फ़िरत फरमाए, सिंधी अवामी मौसीक़ी जो वाक़ई बि जेको आहे सो हिकिड़ो सरताज गायक हो। बेशक। ऐं आउं पंहिंजे यादगिरियुनि जा वर्क वरायां थो त मूंखे उहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो वक़्तु यादि अचे थो, जॾहिं असां जे ज़माने में उते एज़ ए राइटर, एज़ ए कॉम्पियर उते असां शुरूआति कई हुईसीं। जी। ऐं मुंहिंजो मरूम सां 2-3 मुलाक़ातूं हुयूं, ऐं छा त दिलरुबा ऐं दिलबर इंसान हो। ऐं हुनजी शख़्सियत जा जेके पहलू आहिनि उहे, हिकिड़ो त हू वॾे में वॾो महिमान नवाज़, हुनजो ॻोठ ऐं उते जेको बि माण्हू आयो थिए हुन सां हुनजी मोहबत जो जेको प्यार जो रस्तो हो उहो कमाल हो।
सिंध जे रवायतुनि जो बि अमीन हो ऐं बहितरीन भाॻियो हो, यानी बहितरीन जानवर पालण, मेहूं पालण ऐं घोड़नि जो बि शौक़ीन हो। इहे सभु ॻाल्हियूं हुनजी शख़्सियत ऐं हुनजो लिबास, हुनजी जेको आहे सो सुहिणी सिंधी टोपी पाइण, ऐं पोइ अचूं था हुनजी गायकी ॾांहुं, त सची ॿुधायां त जलाल चांडे यानी हिकिड़ो ट्रेंड सेट कयो ऐं बिल्कुलु मुनफ़रद क़िस्म जो हुनजो जेको आहे सो हिकिड़ो जहान हो। ऐं हुन यकतारे चपड़ीअ ते हूअं असां वटि फ़क़ीरनि फ़क़ीरी दरगाहुनि ते इहो यकतारे चपड़ीअ ते अॼु बि ॻायो वञे थो, सुग में ॻायो वञे थो, सुभान अल्लाह, हुनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। ऐं ईअं यकतारे पोटा जेके गायक हुआ उहे बि सिध में मौजूदु हुआ, चाकर चांडियो ॿिया खोड़ नाला, पर हिन पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप पैदा कई ऐं माशाअल्लाह हिन जे आवाज़ जी जेका हिकिड़ी जेका ऐं हुनजो जेको उॾार हुई उहा बि एॾी मथे ताईं वेंदी हुई ऐं कुदरत हुनजे आवाज़ में बि हिकिड़ी मिठास रखी हुई। ऐं हू जॾहिं ॾोहीड़ा ॾींदो ऐं हुन खां पोइ कलाम खणंदो त सुभान अल्लाह। बिल्कुलु सो जी, ईअं सम्झो त जलाल चांडियो हिकिड़ो पूरो दौर आहे। जलाल चांडियो हिकिड़ो पूरो सिंधी मौसीक़ी जो हिकिड़ो बहितरीन अवामी बाब, ऐं अहिड़ा आवाज़ किथां वरी अचनि। सो ॾाढो सुठो तव्हां हुनखे यादि कयो ऐं आऊं हुनजे लाइ वधीक छा चवां। हू पाण हिकिड़े कलाम में चयो त उस्ताद बुखारीअ जो आहे त एॾी देरि करे पोइ था यार अचो, नथा सार लहो त केरु मोह या बचियो। चङो जो तव्हां हुननि खे सारियो आहे ऐं सिंध जे नए नस्ल ताईं हुन जूं ॻाल्हियूं पहुचायो पिया। वॾी महिरबानी। बिल्कुलु जलाल चांडियो साहब हिकु अहिड़ो नालो आहे जेको नस्ल दर नस्ल मूंखे लॻे थो यादि रहंदो। ऐं हीउ उहो नालो न आहे जंहिंखे असां चऊं त कुझु अॼुकल्ह असां वटि उहे सिंगर्स बि आहिनि, उहो ट्रेंड बि आहे जेको कुझु अरसे लाइ आहे, पर हीउ उहो नालो आहे जेको नस्ल दर नस्ल ज़िंदा रहंदो। हीउ उहो ट्रेंड आहे जेको नस्ल दर नस्ल ज़िंदा रहंदो। वॾी महिरबानी बख़्शन महिरबानी साहिबु असां सां गॾु असांखे टाइम ॾियण जी, असां सां गॾु हिन प्रोग्राम में हुजण जी। अच्छा, हिते जिथे इहे सभु ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, मूंखे किथे यादि पवे थो ऐं जेके ॻाल्हियूं मूं पढ़ियूं आहिनि, जेके ॿुधियूं आहिनि, जेके जलाल चांडियो साहिब जे इंटरव्यूज़ में जेके लफ़्ज़ ॿुधा आहिनि, भिटाई सरकार सां बि हिकु मुहबत रही जलाल चांडियो साहब जी। ऐं अगरि मां ग़लति न आहियां त पंहिंजी ज़िंदगीअ में को 15-16 उर्स भिटाई सरकार जा उन ते बि उन्हनि पाण परफॉर्म कयो, उन्हनि जी मौजूदगी रही। अज़ीम साहब, उन दौर खे कीअं ॾिठो ऐं भिटाई सरकार जी सां मुहबत जलाल चांडियो साहब जी, उनखे तव्हां कीअं ॾिठो? सही, भिटाई साहब जी मुहबत जेको आहे सो भिटाई साहब सां मुहबत जलाल जी एतिरे क़दुरु हूंदी जो जॾहिं लतीफ़ साईं जो सालियानो उर्स थींदो हुयो त उते ख़बर रुगो पवंदी माण्हुनि खे त जलाल अॼु आयो आहे, त असां बि वेंदा हुआसीं। उन टाइम में घुमण जा शौक़ीन हूंदा हुआसीं तक़रीबन। पोइ हर उर्स ते वेंदा उन टाइम छो, हाणे छा आहे? न, हाणे मसरूफ़ियतूं कुझु अहिड़ियूं थी वियूं आहिनि, हाणे बि वेंदा आहियूं लतीफ़ साईं जे उर्स ते वेंदा आहियूं। पर पोइ हाणे जेका अॻे छा हूंदी, पीउ हूंदी न, जलाल आयो आहे त ॾिसणो आहे, ॿुधणो आहे, गुत हणंदा हुआसीं। उहो चवंदा खिड़की तोड़ हफ़्ता, जीअं फिल्म लॻी जलाल चांडी जी, चवनि था रश आहे ॾाढी, ॾिसणो आहे। इन हवाले सां त जलाल चांडी जूं न सिर्फ़ु छा सचल साईं खे बि ॻायो अथई ऐं विलास शाह खे बि ॻायो अथई। तमामु सुठो उन्हनि जेको आहे सो ॻायो आहे। मुख़्तलिफ़ कलाम आहिनि उन्हनि जा, तमामु घणा कलाम आहिनि। ऐं मोहबती माण्हुनि जा त हुन इश्क जी शुरूआत ई मोहबत खां ई, जॾहिं नंढड़ो हुयो, दर्दी हुयो, उन टाइम हुनखे इश्क थी पियो। हा बिल्कुलु। ऐं उन इश्क में ई हुन ॻाइणु शुरू कयो। कंहिं कंपेयर मूंखे, मां हिकिड़ो इंटरव्यू ॾिसी रही हुयमि जलाल चांडियो साहिब जी, जंहिंमें कंहिं काफ़ी पहिरीं एग्ज़ैक्टली मूंखे लफ़्ज़ यादि न आहिनि, पहिरीं इलाही इंटरव्यू ॾिठो आहे, जंहिंमें उन्हनि खां पुछियो वियो त चयो वियो वेंदो आहे, असां बि अक्सर इहो क्वेश्चन पुछंदा आहियूं त जेको शाइर आहे, जेको सिंगर आहे, उनखे जेसि ताईं इश्क न थिए तेसि ताईं उहो सही नथो ॻाए सघे। त उनजे जवाब में ॾाढो मुस्कुराए, उन्हनि पूरी ॻाल्हि त न कई पर ॾाढो मुस्कुराए जलाल चांडियो साहिब जवाबु ॾिनो त ईअं इश्क खां बिना भला कुझु थी सघे थो? सो इहो जेको रंग हो, इहो बि उन्हनि जी ज़िंदगी में बख़ूबी जॾहिं पाण बीमार हुआ तॾहिं बि चई त मुंहिंजी दवा जेको आहे तुंहिंजो दीदार आहे, मुंहिंजी दवा तुंहिंजो दीदार आहे।
हा अचो, बाक़ी इहे दवाऊं दरमल मूंखे कुझु न कंदा, कुझु तूं न हल। कंदा। अच्छा, हिकु ॿिया कॉलर आहिनि जेके सगत आहिनि ऐं अॼु तमामु सिंध जे वॾनि नालनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में मधु बि कयो आहे, कॉल जे थ्रू बि उन्हनि सां असां ॻाल्हाए रहिया आहियूं। अलीगुल मला साहब आहिनि जेके हिन वक़्तु असां सां गॾु कॉल ते आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? जी जी, करम मौला साईं जा वॾा करम आहिनि, तमामु ज़बरदस्त अल्लाह साईं जा करम। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह जी। बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु जलाल चांडिया साहिब जी वरसी आहे, उन्हनि जी यादनि खे ताज़ा करे रहिया आहियूं। चाहियूं था त तव्हांजा लफ़्ज़ बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि। हा जी जी, जलाल चांडिया साहिब हिकु फनकार न पर हिकिड़ी तारीख़ हुयो जेकी तारीख़ छॾे वियो आहे, ऐं इहा तारीख़ सदियुनि ताईं रहंदी। छो जो असां नंढा हुयासीं, नंढे राय खां ॿुधंदा अचूं पिया, पोइ असां जेकी औलाद आई आहे उहा बि उनखे ॿुधे पियो, जो नालो हुनजा शागिर्द, यानी हिकिड़ी तारीख़ आहे। हिकिड़ा इन्हनि खे सॾिबो आहे माना हिकिड़ा किंग मेकर। पोइ हिते वरी माण्हू अहिड़ा छॾे विया पंहिंजा शागिर्द, जेके हिकु त वीचारो शहीद थी वियो गुलशेर तीवणो साहिबु, उहो तमामु प्यारो शागिर्द हो। उनजे लाइ जलाल चांडियो पहिरियों दफ़ो जेको ज़िंदगी में रुनो, उनजे लाइ तमामु घणो रुनो, गुलशेर तीवणे जे लाइ। ऐं पोइ वरी जिगर जलाल हुनजो शागिर्द आहे, जेको अने बदो शागिर्द, खोड़ सारा ॿिया बि हुनजा शागिर्द आहिनि। ऐं ईअं ई जेके हुन सां न बि मिलिया उहे बि हुनजा शागिर्द थी, हुनजे जेको आहे राग खे ॻाए दोहराए, हुनजे अंदाज़ खे, ऐं पंहिंजी रोज़ी कमाईंदा रहिया। हुनजो हिकिड़ो रोज़ी जो ज़रियो थियो। त उन में इहो आहे त जेके मज़हिया फ़नकार खोड़ सारा जलाल चांडे जी कापी करे नकल करे ऐं उन्हनि जो पेट गुज़र थींदो हुयो, त हू हिकिड़ी तारीख़ सां गॾोगॾु हिकिड़ो रोज़गार जो ज़रियो बि रहियो माण्हुनि जो। ऐं शुरूआती टाइम हुनजो एॾो ज़बरदस्त रहियो, जॾहिं असां सम्झो त 12-13-14 सालनि जा आहियूं, त जलाल चांडियो पंजाब, बलोचिस्तान, सिंध में यक्तर मक़बूल हुयो। हिकु ई जॻह ते टिनी सूबनि में मक़बूल हो। जलाल चांडियो पहिरियां असांजे सिंध में पंजाबी फ़नकारनि खे वॾो ॿुधो वेंदो हो, जीअं अताउल्ला न्याज़ी हूंदो या नूरजान साहिब आई या वरी मंसूर मलंगी, उन घणो ॿुधो वेंदो। पर जॾहिं जलाल आयो त माना पोइ सिंधी माण्हुनि वॾो रुझान कयो पंहिंजनि फ़नकारनि ॾे। त जलाल चांडे खे अल्लाह साईं जन्नत में जाइ ॾींदो, मौला साईं हुनजे बचड़नि खे बि सिहत ॾींदो। हुनजो प्यारो पुटु हूंदो, हुन गानो बि ॻायो, ऐं दिलबर हुनजो पुटु हूंदो, अञा ते आहे, ऐं अल्लाह साईं हुननि खे सिहत ॾींदो। माना उहे त सभु शागिर्द हुनजा बचा आहिनि, पर जलाल चांडियो पंहिंजी तारीख़ छॾे वियो आहे, यकतारे चपड़ी खे ज़िंदा करे वियो। अॻे जेके फ़नकार सूफ़ी फ़नकार बि हूंदा, चपड़ी ते न ॻाईंदा, सिर्फ़ु यकतारो हूंदो उन्हनि खे। जलाल ॻाईंदा बि हुआ चपड़ी तो साइड में हेठि करे, पर जलाल चांडे हिन चपड़ीअ खे एॾो घुमायो मथे हथु खणी करे, हिकिड़ा जीअं हिकिड़ा शींहं फ़नकार, नर फ़नकार ॻाईंदा आहिनि। त जलाल चांडे खे अल्लाह साईं जन्नत में जाइ ॾींदो मौला साईं। असांखे ॾाढी ख़ुशी ऐं फ़ख्रु इहो आहे त हू सिंध जो फ़नकार हो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी अलीगुल साहिबु असां सां गॾु कॉल ते हुजण जे लाइ। ऐं ही यादूं जेके असां यादि करे रहिया आहियूं समूरे प्रोग्राम में, असां जलाल चांडियो साहिब खे यादि कयो आहे, उते किथे ज़रूरु मां इहा ॻाल्हि शामिलु बि करणु चाहींदमि कि जिथे असां उन्हनि जी सखावत जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं, जिथे असां उन्हनि जी महिमान नवाज़ी जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं, उते हिकु वाक़ियो तव्हां ॿुधायो, हिकु वाक़ियो किथे मुंहिंजो ॿुधियलु आहे अमजद साहिबु, त असां हिकु का ख़ातून हुई हुननि जे ॻोठ जी ही, जंहिंजो ज़ाहिर आहे ॻोठ जो ट्रेंड माल मवेशी ते ज़िंदगी बसर थींदी हुई। उन्हनि वटि हिकु का जानवर हो जेको रातो राति कंहिं बीमारी सबबु उहो जानवर गुज़ारे वियो। त उन टाइम ते उन्हनि ॿियो कुझु न सोचियो, उन्हनि पंहिंजो जानवर उन बेवा औरत इहो वाक़ियो मूंखे यादि पवे थो त किथे मां ॿुधियो आहे। इहो वाक़ियो ईअं हुयो जी त उस्ताद जलाल माना ॻाए पियो, हिकिड़ो शख़्स ग़रीब हो जंहिंजी मेंह चोरी थी वई, उहो क़ुर शरीफ़ उन पिंडाल में खणी आयो। हुन इहो ई सोचियो त जलाल जा सभु मुरीद आहिनि, बसि मां चवां जलाल चांडे खे त भई क़ुर खणी आयो आहे, हिन खे चए त मूंखे ग़रीब खे मेंह मोटाए ॾियनि। उस्ताद जलाल क़ुर खे चुमी ॾेई लाउड स्पीकर ते सभिनी खे चयो त बाबा हे मिसकीन आहे, हिन जी जेका मेंह चोरी थी वई आहे हिन खे मोटाए ॾियो। पोइ हुनखे चई बाबा हाणे 8 ॾींहंनि में जे तोखे मेंह मिले त ठीकु आहे, जे न मिले त मुंहिंजो ॻोठ थी फुल, डागसन कायूं अची था।
पोइ उन शख़्स खे मेंह न मिली, हो डाक्सन उते काए फुलनि में जॾहिं वियो त उस्ताद जो वाड़ो मेंहनि जो, पर उस्ताद वटि मेंहूं माना नसुल हिकु धारींदो हो, छो त हो एॾो शौक़ीन हो जो मां उस्ताद वटि बघिड़ बि ॿधल ॾिठा। अबा मां चयो हे बघिड़ छो धारिया थी? चयो भाई नज़र न लॻंदी न, माना मज़ाई माण्हू, मोर पखी भला घोड़ा। पोइ उनखे हथ खां वठी वाड़े में हो त बाबा ॼां थो अलाह जे नाले ते, मता मां तोखे में पंहिंजी भली करे ॼां, तोखे न वणे चई त जलाल जरा अलाह जे नाले ते तव्हांखे में भली न ॾिनी, बिना लोभ लालच हथ खां वठी के हाणे हे वाड़ो थी, जेका तोखे वणे उहा कर। हाणे एॾियूं सखावतियूं, एॾियूं सखावतूं, एॾियूं माना उन गाॾी वारे खे वरी किरायो ॾियणु, उन डाक्सन वारे खे किरायो कढी पाण ॾिनो अथई त मतलब 500 वॾा, वरी 500 कढी हुनजे खीसे में विधा अथई, वरी ख़त लिखाए। अॻे छो त पुलिस रोकींदी हुई न जेको बि माल लुकाए वञी, त हुनखे ख़त लिखाए नी त बाबा हे मां जलाल चंडी जी में आहियां, मां हिनखे ॾिनी आहे, की काथे बि तोखे पुलिस रोके त हे ख़त ॾेखारिजां। सही, असां वरी किथे बेवा ख़ातून जी का स्टोरी किथे का ॿुधी हुईसीं। अमजद साहब, हिते जॾहिं असां मौसीक़ी जी ॻाल्हि कयूं था, तव्हांजी वाबस्तगी सिंधी म्यूज़िक सां हमेशह खां रही आहे ऐं सिंधी म्यूज़िक लाइ तव्हां खोड़ सारो कमु बि कयो आहे। अॼु उहो टाइम, जंहिं टाइम ते हिकु नयो रंग जलाल चांडियो साहब त उन मौसीक़ी खे ॾेई विया, पर 2001 खां पोइ हुननि जे पंहिंजे मदाहनि खां विछड़ण खां पोइ अॼु उन मौसीक़ी खे किथे था ॾिसो? किथे सुठियूं शयूं जीअं जिगर जलाल साहब आहिनि, उन्हनि जी लेगेसी खे उअं ई खणी हलनि पिया, उते शयूं काफ़ी माण्हुनि जो, काफ़ी सियाणनि जो इहो बि चवणु आहे त शयुनि में बिगाड़ बि आयो। तव्हां हिन शइ खे कीअं ॾिठो? बाबा, पहिरीं जेका तव्हां ॻाल्हि कई शाह लतीफ़ जे हवाले सां, त सिंध जो को बि अहिड़ो फ़नकार न आहे जो लतीफ़ साईं खे न ॻायो हुजे, ऐं जलाल चांडी त सिंध जो को सूफ़ी शाइर कुझु छॾियो ई न आहे जेके न ॻायो। लतीफ़ हुजे, सचल साईं हुजे, बेदिल साईं हुजे, ऐं शाह विलायत हुजे, लाल साईं हुजे, जेके सभिनी खे, मां मिसरी शाह सभिनी खे ॻाई। अखिड़ियूं पेर करे वंजियो वंजियो साईं लतीफ़ जो कलाम आहे। जीअं में जादू लाए विया चए जोगी जवान जबल जे पासे, लतीफ़ सरकार, हा लालो लाल लतीफ़ चए मिठो मिलाए विया सम्झाए विया। त लतीफ़ साईं खे बि जलाल चांडी बि तमामु घणो ॻायो आहे। ऐं सची ॻाल्हि ॿुधायांव, तव्हां जेको सुवालु कयो उन ते मां अचां थो पियो, असांखे हिननि माण्हुनि में उमेदूं आहिनि, जिगरम या उस्ताद जलाल जा जेके ॿिया शागिर्द आहिनि। ॾिसो हाणे हीअ आहिनि, हिन जा वरी अॻे शागिर्द आहिनि, उन्हनि जा वरी अॻिते शायदि इहा लेगेसी जेका आहे जलाल चांडी जी, त कॾहिं सिंध में ख़तमु थियणी ई न आहे। हाणे इते रोल थो बीहे मीडिया वारनि जो। ॾिसो हू त हो कैसेट जे ज़माने जो, उन खां पहिरियों ॿिया फॉर्मेट हुआ, LP हूंदा, पर रेडियो जो ज़मानो, वरी टेलीविज़न जो ज़मानो। अॼुकल्ह आहे सोशल मीडिया, अॼुकल्ह हर माण्हूअ जे हथ में पंहिंजो हिकिड़ो चैनल आहे जेको मोबाइल आहे, ईअं ई आहे न। हाणे सुठो इहो आहे त इहो पैगाम जेको हिन महिल तव्हांजी धरती टीवीअ ते, मां उनखे मतिलबु हिकिड़ी मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मां उनखे ॾाढो एप्रिशिएट थो कयां तव्हांखे, तव्हांजी पूरी टीम खे, ख़ैर मोहम्मद खे, ऐं हिन जे पोइ ज़ाहिर आहे जिगर जो बि वॾी कोशिशि आहे, मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे। ॾिसो पंहिंजे उस्ताद लाइ ई करे पियो, पर इहो फ़र्ज़ु असां सभिनी जो आहे। जेके बि मीडिया ते वेठा आहियूं, कहिड़े बि मीडियम ते वेठा हुजूं, उहो टेलीविज़न हुजे, उहो रेडियो हुजे, उहो स्टेज हुजे, उहो थिएटर हुजे, उहे सकाफ़ती सॼा इदारा हुजनि, सोशल मीडिया जा हुजनि, उन सभिनी ते इहो पैगाम जेको तव्हांजी चैनल ते थो वञे त बाबा हिन फ़न खे अॻिते खणी वञो। अॼुकल्ह जा फ़नकार बि उन ॾिसो, उस्ताद जलाल चांडी जेॾी महिल ॻाल्हि कयूं था पिया न, त अलाह ताला सभिनी खे पंहिंजी मख़लूक खे इहो ॿुधाए थो त बाबा या मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां ख़ालिक़ आहियां, जंहिंखे जहिड़ी जेतिरी इज़त ॾियां। उहा ई ॻाल्हि आहे त तव्हांजा सभु कम, तव्हांजूं सभु महिनतियूं, तव्हांजा सभु राग, पंहिंजो सभु रियाज़तूं हिकु पासे थी थियूं वञनि, पर अलाह ताला नवाज़े थो अचे, बेशक बेशक, त पोइ जलाल चांडियो पैदा थो थिए। जलाल चांडियो पैदा, ठीकु आहे न। त सॼियूं जेके तव्हांजूं दानायूं आहिनि, सॼियूं जेके तव्हांजूं अरदायूं आहिनि, सॼियूं जेको तव्हांजो गुरूर आहे, सॼी जेका तव्हांजी अना आहे, उहा सभु हिकु पासे आहे। त मां एतिरो सिखियलु, मां एतिरो, बसि हाणे छा ॻाल्हि कजे, घणियूं ॻाल्हियूं नथो करे सघिजे चैनल ते, पर इहा अलाह ताला जी कुदरत आहे, इहो उनजो अख़्तियार आहे।
बेशक। इन में अलाह ताला नवाज़ींदो आहे। त ॾिसो महिमान नवाज़ बि हुयो, ग़रीबनि जो ख़्यालु बि कंदो, बेवान जो ख़्यालु बि कंदो हुयो, घणो लिखियलु पढ़ियलु बि कोन हो, पर परवरदिगार हुनखे एॾी शोहरत ॾिनी जो घणा माण्हू जेॾी महिल हुनखे उनजी शोहरत खे ॾिसनि था त चङनि भलनि माण्हुनि जा पटका किरी था पवनि। बिल्कुलु बिल्कुुलु ईअं आहे। सो इहा आहे। हा, तव्हां शौहरत जी ॻाल्हि की, प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं। ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि जेके अञा बि रहियल आहिनि, जेके अञा बि करणियूं आहिनि, पर वक़्तु एतिरो ई इजाज़त थो ॾिए। ऐं तव्हां शौहरत जी ॻाल्हि पे कई, मूंखे लॻे थो त अमजद साहब, शोहरत हासिल करण जा खोड़ सारा तरीक़ा बि थी सघनि था। उन्हनि तरीक़नि सां माण्हुनि खे शोहरतूं मिली बि वेंदियूं आहिनि, पर उन शोहरत सां गॾु इज़त मिलणु, इहा हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। इहा वाक़ई रब जे वस जी ॻाल्हि आहे त कंहिंखे नवाज़े या कंहिंखे महरूम करे। हिकिड़ो जुमिलो, जी जी। शोहरत ऐं मक़बूलियत ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हा, शोहरत नेगेटिव बि थी सघे थी, शोहरत कंहिं कुदे कम में बि थी सघे थी, पर मक़बूलियत उहा शइ आहे जंहिंमें अवाम उनखे क़बूल करे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ज़बरदस्त। त जलाल चांडियो खे अवाम क़बूल कयो, बिल्कुलु। ऐं अवाम क़बूल कयो, उनखे इज़त ॾिनी। पंहिंजे त उहा शोहरत बि पॉज़िटिव हुई ऐं उहा मक़बूलियत त हुई। बिल्कुलु ईअं ई आहे। वरी महिरबानी तव्हांजी असां सां गॾु हुजण जे लाइ। अज़ीम साहब, तव्हांजा बि असां सां गॾु हुजण जे लाइ अॼु हिन स्पेशल प्रोग्राम में जेको असां अर्पियो आहे जलाल चांडियो साहब खे, उन्हनि जी यादि में अॼु को सॼो प्रोग्राम असां कयो आहे। आख़िर में जिगर जलाल साहब, तव्हांजी वरी महिरबानी असां गॾु हुजण जे लाइ। असांजो त बाबा फ़र्ज़ु हो, अबे असांजे जी जो वरसी, त असांखे त माना खट ते बीमार पिया हुजो त बि अचिणो। साईं जन जी बि लख महिरबानी, लख एहसान। तव्हां धरती टीवी वारनि जा लख एहसान जो तव्हां उस्ताद मुंहिंजे जी वरसी मल्हाई, तव्हांजा बि एहसान। छो त हिकिड़ो कंहिंजो लफ़्ज़ क़ीमत वारो, उहो बि कंहिंजे लाइ जेको माण्हू ॻाल्हाए उनजे लाइ बि माना असां एहसानमंद। तव्हांजा लख एहसान आहिनि असां थी, धरती टीवी जा एहसान। वॾी महिरबानी तव्हांजी। पर उस्ताद बेशक तव्हांजा हुआ, पर हीरो असांजा बि हुआ, ऐं सॼी सिंध जा आहिनि। ऐं असां सभिनी ते रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी त अहिड़े ॾींहंनि ते उन्हनि खे यादि कजे। आख़िर में मां चाहियां थी त उस्ताद बाबे जो तमामु मशहूरु कलाम जी, ऐं साईं बाबे जी बि माना फरमाइश आहे त उस्ताद बुखारी जो कलाम बाबा थिए। ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयूं था नाज़रीन। इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़ जी। पागन भाकुर पाण में अॼु यारन खे था यार, त नाज़म घणो निहारियो थी न सघियो दीदार। हिन सारो ने संसार मिलन ॾिनो महबूब सां। मुंहिंजी हयाती जा तोखे दिल भर ॾींहं लॻल, मुंहिंजी हयाती जा तोखे दिल भर ॾींहं लॻल। सुर हो जी तूं साथ में तुंहिंजा वेड़ा शाल वसल। मंज़ूर चाहते अंगण महबूब तुझे रंग गरचल। हाणे सदा जी सुख हुजल, तूं ॾुखिया ॾिसी न ॾींहड़ा। अख पिरन जे अख में इहो कुठलन जो वाकम। ओ अख पिरन जे अख में इहो कुठलन जो वाकम। लाहे ॾिज लतीफ़ जे ही सिसी सूदो चम। ओ तोड़े निकिरे दम तब अख पिरन जे अख में।
केॾी देर करे पथा यार वटो वो केॾी देर करे पथा यार वटो नथा सार लहो तको मोजा बचो वो केॾी देर आ पथा यार वटो वो केॾी देर करे पथा यार वटो नथा सार लहो तको मोजा बचो वो केॾी देर करे पथा यार वटो वो केॾी देर करे पथा यार वटो नथा सार लहो तको मोजा बचो वो केॾी देर करे था असां होल करे दिल लायूं नथा ओ जलायूं था वो पछतायूं नथा असां होल करे दिल लायूं नथा ओ जलायूं था वो पछतायूं नथा घाटे वाधे में घबरायूं नथा वो घाटे वाधे में घबरायूं नथा असां कम न कंदा आहियूं यार कटो वो केॾी देर करे पथा यार कटो वो पथा यार वटो नथा सार लहो तको मोजा बचो वो केॾी देर करे पथा यार अचो वो केॾी देर करे पथा यार वटो नथा सार लहो तको मोजा बचो वो केॾी देर करे जिया था कावड़ कल तिय थी सिक सबील थिए जिया था कावड़ कल तिय थी सिक सबील थिए महबूबन मानो झलियो मथा छो हछजल ओ उहे मर जा कावड़ कल जिन जा तड़का बुधला सन जहड़ा कावड़ कई असकी न पुछो छिनी धार कयुआ असा ॾाढो लुठो कावड़ कई असकी न पुछो छिनी धार कयुआ असा ॾाढो लुठो इहा ॻोठ सॼे खां वञ ॻाल्हि पुछो इहा ॻोठ सॼे खां वञ ॻाल्हि पुछो इहो ॻाल्हि कंदो हर ॿुढो ऐं ॿचो केॾी देर आ पथा यार अचो केॾी देर करे पथा यार अचो नथा सार लहो तको मोजा बचो केॾी देर करे था अजो यार बुखारी हो आयो वा जह महफिल खे वो महकायो वा कहजे मुंह में मिसरी ऐं कंहिंजो वात गुलाब कंहिंजे मुंह में मिसरी
ऐं कंहिंजो वात गुलाब उहो माण्हू लाजवाब लुत्फ जहीं जे लफ़्ज़नि में अॼु यारो बुखारी हो आयो वा जंहिं महफ़िल खे वो महकायो वा इहो हुकुम सुन